Hello, assalamu alaikum, good evening. Welcome to Rangan Bhari Sham with me, Kiran Meer Kadalan Tanja. ठीक आयो, खैरियत सां आयो ऐं बिल्कुलु तयारियूं असांजियूं भरपूर तरीक़े जूं आहिनि. सुभाणे इंशाल्लाह 4 ऑगस्ट जो शो बि तव्हां ॾिसंदा, लाइव असां सां गॾु हूंदा. तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था. अॼु असां वटि 2 टाइप जो प्रोग्राम थियण वारो आहे ऐं अॼु जेको आहे हिकिड़ी जेका भेण मूंसां वेठल आहे उन जे बारे में मां तव्हांखे थोरी देरि में ॿुधायां थी. पर उन खां पहिरियां अॼु जेको ब्रेक खां पोइ वारो जेको असां सेशन स्टार्ट कंदासीं पंहिंजे शो जो, उन जे हवाले सां मां थोरी ॻाल्हि करणु चाहींदसि. अॼु 13 ऑगस्ट आहे ऐं 13 ऑगस्ट 2023 ते अॼोके ॾींहं ते सचाई जो, सहाफ़त जो खुलेआम क़तलु कयो वियो हुयो. साल थी वियो आहे अॼु जान मोहम्मद महर साहब खे हिन दुनिया मां वेंदे ऐं अॼु उन्हनि जी पहिरीं बरसी आहे. सो असांजी दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि. अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे ऐं इहा बि गॾोगॾु दुआ आहे त अलाह साईं उन्हनि जी फैमिली खे सब्र अता करे. अॼु प्रेस क्लब ते बि जेको आहे काफ़ी धरना बि आहिनि ऐं इहो ई एहतजाज थी रहियो आहे त भई जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे जेकी अञा ताईं नाहिनि थिया. सो इंशाल्लाह अॼु जी ट्रांसमिशन असांजी जेका हलंदी ब्रेक खां पोइ त असां सां गॾु सहाफ़त जा इलाही नालेवर भाइर हूंदा असां सां गॾु. उन्हनि सां बि उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं. ऐं हींअर जंहिंजो मां तव्हांखे इंट्रोडक्शन कराइण वारी आहियां उन्हनि जो नालो आहे नादिया नदीम अलवी. बेसिकली ही माइंड पावर आर्टिस्ट आहिनि ऐं स्पोक्स पर्सन एंड मीडिया कोऑर्डिनेटर माइंड पावर आर्टिस्ट. बेसिकली हिननि जो जेको कमु हूंदो आहे, जीअं हाणे मां तव्हांखे आम लफ़्ज़नि में सम्झायां, ही जेको कमु हिते थी रहियो आहे पाकिस्तान जे अंदरि हाणे स्टार्ट थियो आहे ऐं एतिरी अवेयरनेस कोन्हे का इन बारे में, इलाहिनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे का. असांजो जेको हींअर मुआशिरो जेको थी वियो आहे या जीअं असां जंहिं सोसाइटी में रहूं था, असां नेगेटिव इलाही थी विया आहियूं. असांखे नेगेटिव थॉट्स इलाही था अचनि. असांजे आसे पासे में जेके माण्हू आहिनि नेगेटिव इलाही आहिनि. असांखे कोई बि अहिड़ो इंसानु पॉज़िटिव नथो मिले जेको असांजी ॻाल्हि खे सम्झे या असांखे को सुठो मशवरो ॾिए. हर कोई असांखे नेगेटिव थॉट्स ॾींदो, हर कोई असांखे नेगेटिव वाइब्स ॾींदो ऐं असांजे जेको माहौल जेको कमु करण जो जेको थी वियो आहे ॾाढो मतिलबु अहिड़ो थी वियो आहे जो असां उते अग्रेशन जो शिकार थी विया आहियूं, एंज़ाइटी में हलिया विया आहियूं, डिप्रेशन में हलिया विया आहियूं. 9 to 5 जॉब कयूं था या उन खां पोइ पार्ट टाइम बि जेका बि कयूं था त असांखे टेंशन्स आहिनि. मञा थी, बिल्कुलु मञा थी. जंहिं सोसाइटी में रहूं था हिते असांखे इलाही टेंशन्स आहिनि, चाहे उहे मेंटली हुजनि चाहे फिज़िकली हुजनि, चाहे घरां हुजनि चाहे असांखे ॿी कंहिं तरफ़ां हुजनि, पर असांखे प्रॉब्लम्स आहिनि. असां पंहिंजे प्रॉब्लम्स खे कीअं सॉल्व करे सघूं था? हिकिड़ो असांखे नमाज़ पढ़णी आहे, बिल्कुलु पढ़णी आहे, जेका फ़र्ज़ु आहे. असांखे अल्लाह खे यादि करिणो आहे प्रॉपर तरीक़े सां, बिल्कुलु करिणो आहे, उहो बि फ़र्ज़ु आहे. पर उन खां अलावा बि कुझु थेरेपीज़ आहिनि, कुझु मेडिटेशन्स आहिनि. असां कंहिंखे चवंदासीं त तोखे साइकोलॉजिकल प्रॉब्लम आहे, थोरो दिमाग़ी तोखे परेशानी आहे, टेंशन आहे, त तूं साइकेट्रिस्ट ॾे वञ, त उहो हिकदमि असांखे हैरान थी ॾिसंदो आहे. मां को चरियो थोरी आहियां जो मां साइकेट्रिस्ट ॾे वेंदमि. भाई साइकेट्रिस्ट ॾे वञणु को चरियाप जी ॻाल्हि कोन्हे का. तव्हांखे हिकिड़ी थेरेपी मिलंदी, तव्हां हुन सां ॻाल्हाईंदव, तव्हांजो दिलि हल्को थींदो, तव्हां वञो. या हिकिड़ी मेडिटेशन आहे, थेरेपी आहे हिकिड़े क़िस्म जी. इन ई तरह सां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका कमु करे रही आहे, ऑनलाइन बि सेखारे रही आहे, ऑनलाइन बि कमु करे रही आहे. त तव्हां पंहिंजो पाण खे कीअं इम्प्रूव करे सघो था, तव्हां पंहिंजे प्रॉब्लम्स खां ॿाहिरि कीअं था निकिरी सघो. कोई ॿियो अची तव्हांखे हथ खां पकिड़े तव्हांजे मसइलनि मां कोन कढंदो जेसीं ताईं तव्हां पाण हिन प्रॉब्लम मां निकिरणु न चाहियो. सो असां सां गॾु नादिया नदीम अलवी त मौजूदु आहे जेका माइंड पावर आर्टिस्ट आहे. सो उन्हनि खे भली कार कंदासीं. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम जी. कैसी है नादिया? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, बिल्कुल मज़े में है आप? बिल्कुल मज़े में. आपको देख देख कर ना मेरी भी थेरेपी हो रही थी. अच्छा, एक तो ये होता है कि किसी कोई थेरेपी अगर कर रहा हो और आपको पता हो
آپ کو تھوڑی سی گائیڈنس ملتی ہے, اور دوسرا آپ کسی سے بات کرو, یہ بھی ایک تھیراپی, یہ بھی ایگزیکٹلی یہ بھی ایک تھیراپی ہے, یہ بھی ایک تھیراپی. بالکل صحیح کہا آپ نے, کیونکہ ہمارے یہاں بہت دفعہ لوگوں کے پاس نا اپنا کوئی پرابلم شیئر کرنے کے لیے نہیں ہوتا, تو یہ بھی ایک تھیراپی ہے کہ آپ کسی سے بات کریں, یا اسی لیے ہم یہی آپ کو ڈفرینٹ کورسز ہم سکھا رہے ہوتے ہیں کہ آپ اپنی تھیراپی خود کیجئے نا. آپ کیوں سوچیں کہ اچھا ہمیں کسی کے پاس جانا ہے تھیراپی کے لیے, یا بہت دفعہ آپ کے پرسنل ایشوز ہیں, ہم جا کے کسی کو کیسے کہیں, تو آپ وہ اپنی تھیراپی خود کر سکتے ہیں. صحیح کہہ رہی ہیں. اور آج کل تو ڈاکٹرز بھی کہتے ہیں کہ بھائی نہ آؤ ہمارے پاس, نہ کھاؤ میڈیسنز, ہم نہیں دینا چاہ رہے, آپ اپنی ایکسرسائزز خود کریں. لیکن یہاں پر جو ہے لوگ کہتے ہیں کہ نہیں ہمیں پھر بھی جانا ہے ڈاکٹر کے پاس. بیسکلی ہم اصل میں اس نیو ایرا میں جا نہیں پا رہے ہیں, ہم مینٹلی نا بہت پیچھے ہیں ابھی. اگر آپ ویسٹ میں دیکھیں تو دنیا میں ہمارے ملک کے علاوہ انفارچونیٹلی ہمارے یہاں ملک میں یہ میڈیٹیشن اور یہ مائنڈ سائنسز کو ابھی کوئی سمجھتا ہی نہیں ہے, جبکہ مائنڈ سائنسز میں وہ تمام چیزیں موجود ہیں کہ بنا میڈیسنس کے, صرف کچھ تھیراپیز کے ساتھ, میڈیٹیشنز کے ساتھ آپ بڑے سے بڑے اپنے مسئلوں کو سالو کر سکتے ہیں. ایون اس کے علاوہ آپ ریلیشن شپ ایشوز صحیح کر سکتے ہیں, ہسبینڈ وائف کے ریلیشن شپ ہوں, آپ کے آفس میں باسز کے ریلیشن شپ ایشوز ہوں, آپ کے ساس بہو کے ریلیشن شپ ایشوز ہیں, یا خواتین کی کوئی بیماریاں ہیں, گائنی پرابلمس ہیں آپ کے, اور کیونکہ اس وقت ہماری بہت بڑی ایک ٹیم آن لائن کام کر رہی ہے پوری دنیا سے. آپ کے پاس تو پھر مزے مزے کے کیسز آتے ہوں گے بڑے. ٹرسٹ می, ہمارے پاس اتنے ڈفرینٹ کیسز آ رہے ہوتے ہیں پوری دنیا سے. اس وقت جیسے ہم ماشاء اللہ الحمدللہ ہماری تقریباً 100+ ٹیم جو ہے ہیلنگ کی صرف کام کر رہی ہے ڈفرینٹ واٹس ایپ گروپ میں, جہاں سے پوری دنیا سے لوگ ہمیں کانٹیکٹ کرتے ہیں اور ہم ان کی فری ہیلنگ کرتے ہیں. اور ماشاءاللہ نیکسٹ میرا پروجیکٹ یہی ہے کہ ہم وہ سکسیس سٹوریز جو ہیں وہ میڈیا پہ لے کے آئیں گے, کیونکہ ایسی ماشاءاللہ سکسیس سٹوریز آتی ہیں لٹرلی کہ لوگ مطلب جس طرح دعائیں دے, کیونکہ جب وہ آتے ہیں تو ان کو لگتا ہے اوکے لیٹس ٹرائی, اور ہم ان کو کہتے ہیں کہ یہ ایک ڈفرینٹ چیز ہے, آپ ٹرائی تو کرو نا. آپ کو کسی کے پاس نہیں جانا, آپ کو جا کے کہیں لائن نہیں لگانی کسی ڈاکٹر کے پاس, آپ کو فری کورسز دے رہے ہیں. سب سے پہلے ہم کہتے ہیں سیلف ہیلپ, ٹھیک ہے, پہلے آپ خود کو صحیح کرو. آپ کے ہر انسان کے آج کل ایشوز ہیں, مجھے آج تک تو کوئی نہیں ملا جو یہ نہ کہو کہ ایشو نہیں ہے. ایگزیکٹلی. اچھا چلیں بات کرتے ہیں مائنڈ پاور آرٹسٹ کی. تو مائنڈ پاور آرٹسٹ کیا ہوتا ہے اور آپ کی آرگنائزیشن کیا کام کر رہی ہے؟ بیسکلی مائنڈ پاور آرٹسٹ جو ہم نے نام رکھا ہے وہ کیوں رکھا ہے کہ ہم آپ کو وہ آرٹ سکھا رہے ہیں. یہ بیسکلی آرٹ ہے نا, کہ اللہ تعالیٰ نے جو نفس بنایا ہے, جو یہ دماغ بنایا ہے, اس میں جو طاقت ہے ہم وہ سکھا رہے ہیں, اس کو کیسے اور کہاں کہاں آپ پازیٹیولی یوز کر سکتے ہیں. تو ہم نے اس لیے اپنی آرگنائزیشن کا نام رکھا ہے مائنڈ پاور آرٹسٹ, جو ہم اپنے ٹرینرز ٹرین کرتے ہیں, جو ہم سے ٹریننگ لیتے ہیں, اور پھر ہم آگے اس طرح سے بڑھ رہے ہیں. صحیح. تو یہ جو آپ کی آرگنائزیشن ہے یہ صرف آن لائن کام کر رہی ہے یا آپ کا کوئی آفس ہے؟ نہیں میم, ہم آن لائن کام کر رہے ہیں, اور ہمارے ڈفرینٹ میڈیا پلیٹ فارم ہیں. یوٹیوب سے ہم ایجوکیٹ کر رہے ہیں کیونکہ ہمارے وہاں پہ کورسز اور ویڈیوز ہوتے ہیں. اس کے علاوہ فیس بک, انسٹا, ویب سائٹ ہے ہم سے کانٹیکٹ کے لیے, اور آن لائن فیس بک پہ, اس پہ یوٹیوب پہ جو ہمارے کورسز موجود ہیں, یا کوئی ہم سے کانٹیکٹ کرنا چاہے تو اس پہ ہمارے نمبرز موجود ہوتے ہیں. صحیح. اچھا ایک اور بات کہ ساری دنیا میں ہم نے مائنڈ پاور کے حوالے سے باتیں سنی ہیں, ٹیلی پیتھی کے حوالے سے باتیں سنی ہیں, لیکن یہ پاکستان میں اس کا اتنا رجحان نہیں ہے, اتنی اویئرنیس نہیں ہے. کیوں؟ میں آپ سے وہی کہہ رہی ہوں نا, لوگ نئی چیز کو ایکسیپٹ نہیں کرنا چاہ رہے ہوتے. ہم وہ پرانے ایرا سے نکلنا نہیں چاہ رہے ہوتے. آپ نے بہت سارے لوگوں سے سنا ہوگا, ہمارے بزرگوں نے کہا ہم اسی چیز کو لے کے چل رہے ہیں, جبکہ دنیا یہ کہتی ہے جو نیا چیز آ رہی ہے نا آپ اس پہ ڈھلتے چلے جاؤ, یہ وقت کا تقاضا ہوتا ہے. لیکن ہم اس چیز کو سمجھنا نہیں چاہتے. ہم اس کو مووی تک اس کو محدود رکھا ہوا ہے, ہم نے کہیں موویز میں دیکھ رہے ہیں تو ہمیں لگ رہا ہے دیٹس اٹ, یہ صرف موویز کی حد تک. یہ پاسبل ہے, ٹیلی پیتھی جو ہے یہ پاسبل ہے. اب ہم یہی سکھا رہے ہیں اور اسی کی ٹریننگ بھی دے رہے ہیں فری آف کاسٹ, اور اسی سے ٹریٹمنٹس بھی کر رہے ہیں. ہمارے کتنے پیشنٹس ہیں جن کے ہم ٹریٹمنٹ کر رہے ہیں اس طرح سے. صحیح. مائنڈ سائنسز کیا کیا علوم سکھاتے ہیں آپ؟
مائنڈ سائنسز ہمارے بے تحاشا اس وقت ہمارے ماشاءاللہ کورسز ہمارے پلے لسٹ میں پڑے ہوئے ہیں. ہم سب سے پہلے تو ابھی ہمارا میگا کورس انشاءاللہ ہمارا بھی 14 اگست سے اسٹارٹ تھا. لیکن اس میں جب ہم نے دیکھا لوگوں کی دلچسپی بہت زیادہ ہے تو ہم نے اس کو تھوڑا سا آگے بڑھایا ہے. انشاءاللہ اب ہم اکتوبر میں کر رہے ہیں اس کو اسٹارٹ. اس میں ہم NLP سکھا رہے ہیں, سلوا سکھا رہے ہیں. اس کے علاوہ مائنڈ سائنسز میں ہم ٹیلی پیتھی سکھا رہے ہیں, ہپنوسس کی پوری ٹریننگ دے رہے ہیں, میڈیٹیشن کی پوری ٹریننگ دے رہے ہیں, تاکہ آپ خود اپنے آپ کو صحیح کریں, اپنے آس پاس سوسائٹی کو صحیح کریں اور ملک کے کام آ سکیں. NLP سلوا کے بارے میں ہمیں بتائیں گی, اورا کے بارے میں بتائیں گی کہ یہ کیا کیا بالکل. چیزیں ہیں؟ اورا بیسکلی کیا ہے, اللہ تعالیٰ نے انسان کی ایک آؤٹ لائن بنائی ہوئی ہے. آسان الفاظ میں آپ کو بتاؤں گی, ایک آؤٹ لائن بنائی ہوئی ہے جس کو ہم اورا کہتے ہیں مائنڈ سائنسز لینگویج میں. اکثر آپ نے دیکھا ہوگا لوگ ہوتے ہیں کہ جی بہت محنت کر رہے ہیں لائف میں لیکن ہر جگہ ناکامی مل رہی ہے ان کو, اور ہمارے ہاں کیونکہ نیگیٹو تھنکنگ ہے تو وہ جی کسی نے کوئی جادو کرا دیا ہے. نہیں, وہ جس طرح آپ کے موبائل میں وائرس آ جاتا ہے یا کمپیوٹر میں وائرس آ جائے, اس طرح آپ میں بھی وائرس آ جاتا ہے. تو اس کے لیے اورا کلینزنگ, اورا بوسٹنگ کی جاتی ہے, تو جس سے آپ کی زندگی میں چیزیں بہتر ہونے لگتی ہیں. صحیح, بیسکلی آپ کے مائنڈ کا کہتے ہیں نا کہ وہ ایک وہ کیا کہتے ہیں سروس ہو رہا ہے. ایگزیکٹلی کیونکہ ہمیں بھی بیسکلی اس مائنڈ کو بھی سروس کی ضرورت ہے, کیونکہ آپ سوچیں نا ہر وقت ہر چیز جمع ہو رہی ہے لیکن اس کو نکالنا بھی ہے مائنڈ سے. تو ہم یہ بھی ایکسرسائزز دیتے ہیں کہ بھئی وہ فائلز اب ضرورت نہیں ہے ان فائلز کی, تو اس کو بند کرو اور نئی فائلز اوپن کرو. شٹ ڈاؤن, ایگزیکٹلی شٹ ڈاؤن کی ضرورت ہے. اچھا, جیسے نیگیٹو تھنکنگ ہے, میں نے جیسے اپنے انٹرو میں بات کی کہ بہت زیادہ نیگیٹو وائبز آتی ہیں, بہت زیادہ نیگیٹو تھنکنگز ہیں, ان کو کس طرح کنٹرول کیا جاتا ہے؟ ان کو بھی ایکسرسائزز کے تھرو بہت ایزی کنٹرول کیا جا سکتا ہے. ایگزیکٹلی, کیونکہ دیکھیں پہلی بار میں نے پہلے بھی آپ سے کہا, پہلے تو یہ سمجھنا ضروری ہے اس چیز کو آپ غلط سمجھیں, کیونکہ بہت سارے لوگوں کو یہ سمجھانا بھی مشکل ہے کہ نیگیٹو وائبز اوور تھنکنگ. ایسے کیسز بھی ہوتے ہیں کہ مطلب بہت ایک ڈپریشن کے ہوتے ہیں, بالکل, جو پازیٹیو تو ان کے اندر کوئی بات ہوتی ہی نہیں, صرف نیگیٹو ہوتے ہیں, صرف نیگیٹو, اور بہت ڈینجرس بھی ہوتے ہیں. ایگزیکٹلی, تو ان کو کنٹرول کرنا, ان کے مائنڈ کو کنٹرول کرنا وہ بڑا مشکل نہیں ہو سکتا؟ مشکل اس لیے نہیں ہو سکتا کیونکہ اس کے لیے ہم استعمال کرتے ہیں یا تو ٹیلی پیتھی. ٹیلی پیتھی بیسکلی کیا ہوتا ہے, مائنڈ ٹو مائنڈ کنیکشن ہوتا ہے کہ آپ اس کے مائنڈ سے وہ نیگیٹو تھاٹس نکالتے ہیں اور اس کو یہ ریئلائز کراتے ہیں کہ یہ غلط ہے اور آپ پازیٹیو وے میں بھی سوچ سکتے ہو. یا ہم ہپنوسس کو یوز کرتے ہیں, ہپنوسس ٹریٹمنٹ ایک ہے, اس کو ہم ہپنو تھراپی کو یوز کرتے ہیں کہ آپ کے مائنڈ سے وہ تمام چیزیں نکالی جا سکیں اور اس کی جگہ, اور ہمارے پاس ایسے بہت سے کیسز آتے ہیں لٹرلی کہ وہ اتنے نیگیٹو ہیں کہ آپ اگر ان سے ڈسکس کرو تو آپ خود سوچ میں پڑ جائے اس کو کیسے سمجھائیں ہم. اچھا, ہپنوٹائز اگر کریں کسی کو تو کتنی دیر تک کیا جا سکتا ہے؟ اس کے لیے ڈپینڈ کرتا ہے کہ آپ کتنی دیر تک, پیشنٹ کی کنڈیشن پہ ڈپینڈ کرتا ہے کہ آپ اس کے جو کنڈیشنز ہیں اس کو آپ کتنی دیر میں ریکور کر سکتے ہو. جو بھی آپ کے کوئی فوبیاز ہیں, جو بھی کوئی ڈر ہے, بہت دفعہ لوگوں کے ساتھ ہوتا ہے کوئی بچپن کا ڈر بیٹھا ہوا ہے. نارملی آپ نے بہت سنا ہوگا کہ لوگ اندھیرے سے ڈرتے ہیں, آواز سے ڈرتے ہیں, یا ان کو فلائٹ فوبیا ہوتا ہے. اس طرح کے بے تحاشا دنیا میں فوبیاز ہیں اس وقت لوگوں میں, ٹھیک ہے. تو ان کو ہپنو تھراپی کے ذریعے ان کے مائنڈ سے ریموو کیا جاتا ہے, اور ڈپینڈ کرتا ہے اگین وہی کنڈیشن کے اوپر کہ پیشنٹ جو ہے کس کنڈیشن میں اور اس کو کتنی دیر ہم ہپنوٹائز کر کے اس کی چیزوں کو ریموو کر سکتے ہیں, اور یہ ایزلی پاسبل ہے. چلے ماشاءاللہ, یہ تو بڑی نئی نئی چیزیں سننے کو اور سیکھنے کو مل رہی ہے. اچھا, ایک عام آدمی کو ان علوم سے کیا فائدہ ہو سکتا ہے؟ سب سے پہلے سیلف ہیلپ, اگین جو ہمارا مقصد ہے اس وقت کہ ہم لوگوں کو خود اویئرنیس دیں کہ آپ اپنی مدد آپ کیسے کر سکتے ہیں, ٹھیک ہے, سیکھیں. کیونکہ اگین وہی والی بات کہ آپ ہر وقت ہر ایک سے نئی ڈسکشن کرنا چاہتے, تو ہمارے کورسز سب سے پہلے تو سیلف ہیلپ سکھاتے ہیں آپ کو, ٹھیک ہے. آپ ایز اے پروفیشن مت لیجیے اس کو آپ, لیکن جیسے ہمارے پاس ایک خاتون آئیں,
انہوں نے ڈسکس کیا کہ جی ان کا 16-17 سال کا بیٹا ہے, وہ ڈرگس میں پڑ گیا ہے اور سارا کچھ, تو انہوں نے ہم سے ہیلپ چاہی, تو ہم نے اگین ان کو کہا کہ سیلف ہیلپ کی طرف آپ جائیں گی یا پھر آپ ہماری سروسز لیں گی. انہوں نے کہا اوکے میں سیکھنا چاہتی ہوں. ہم نے ان کو پراپرلی گائیڈ کیا, اینڈ ٹرسٹ می 1.5 مہینے کے بعد ان کا جب میسج آیا کہ میرا بیٹا بالکل صحیح, ورنہ وہ کہہ رہی تھی میں 2-3 دفعہ ہاسپٹل تک میں ایڈمٹ کرایا ہے میں نے, اور وہ بھاگ جاتا ہے وہاں سے. 1.5 مہینے بعد ان کا میسج آیا کہ میرا بیٹا ماشاءاللہ ٹھیک ہو گیا ہے, اور اب میں مزید سیکھنا چاہتی ہوں, میں اپنی گھر میں اپنے فیملی کو ٹریٹ کرنا چاہتی ہوں. اور ماشاءاللہ انہوں نے اس طرح سے ہم سے کورسز سیکھے, اور ماشاءاللہ اس طرح, اور ہمارے پاس ایسے بہت سارے لوگ ہیں جو اسی طرح سیکھ رہے ہیں اور اپنے آپ کو صحیح کر رہے ہیں, اپنی فیملی کی ہیلپ کر رہے ہیں. صحیح. اچھا جیسے آپ یہاں پہ پاکستان میں بیٹھی ہوئی ہیں کراچی کے اندر, کوئی اگر آپ کو کانٹیکٹ کرتا ہے امریکہ سے, تو آپ اس کونے میں وہ اس کونے میں, تو اس طرح بھی آپ ہیل کر سکتی ہیں. ایگزیکٹلی میم, ہماری اس وقت ہیلنگ ٹیم واٹس ایپ گروپس ہیں ہمارے, میل اینڈ فیمیل کے الگ الگ, اور ہمارے پاس اس وقت پوری دنیا سے لوگ ہیں جو کہیں نہ کہیں, کوئی امریکہ سے, کینیڈا, آسٹریلیا, انڈیا, ہر جگہ سے پیشنٹس ہمارے پاس موجود ہیں جن کی ڈیلی ہیلنگ کی جا رہی ہے. اور اگر لیٹ سپوز زیادہ طبیعت خراب ہو گئی اور کوئی اویلیبل نہ ہوا پھر؟ نہیں, ایسا نہیں ہوتا, کیونکہ ہمارے اتنے ٹرینرز ہیں, ہمارے ہر گروپ میں الگ الگ ٹرینرز موجود ہیں ہر گروپ میں. کیونکہ اب آپ سوچئے نا, اگر کسی گروپ میں 250 واٹس ایپ میں لوگ ہیں اور وہاں پہ 15 ٹرینرز ہیں, تو یہ تو پاسبل نہیں ہے کہ کوئی آن لائن کسی وقت نہ ہو. اور ہم نے ہر گروپ کے الگ الگ ایڈمنس رکھے ہوئے ہیں جو ان گروپس کو دیکھ رہے ہیں. صحیح. تو یہ صرف مطلب میسیجز کی ابھی حد تک ہیں, یا آپ ویڈیو پر بھی ہیلنگ وغیرہ کروا رہے ہیں؟ ویڈیو پہ اللہ کا شکر ہے ویسے ضرورت نہیں پڑتی. اگر بہت زیادہ لوگ کانشیس ہوں کہ نہیں جی ہمیں ڈسکس کرنا ہے آپ سے, اور ہم بہت سارے لوگوں کے لیے یہ بھی ضروری ہے کہ ان کو لگ رہا ہوتا ہے کہ نہیں دیکھ کے ہم بات کرنا چاہ رہے ہیں, کیونکہ اگین وہی بات کہ اتنی اویئرنیس نہیں ہے, تو ان کو سم ٹائم لگتا ہے کہ پتہ نہیں ہے, تو اس پہ ہم ویڈیو کالز پہ کرتے ہیں. ہاں, کیونکہ بہت زیادہ لوگ جو ہوتے ہیں ٹاکیٹیو نہیں ہوتے, اور وہ میسیجز پہ اتنی باتیں نہیں کر سکتے, ٹائپنگ ایشوز ہوتے ہیں ان کو, یا ان کے مطلب ہاتھوں میں ایک شیورنگ ہوتی ہے, اور کیونکہ یہ ایک لیول ہوتا ہے انزائٹی کا, آپ کا ڈس آرڈر کا ایک لیول ہوتا ہے, تو اس میں آپ کہتے ہیں کہ میرے سامنے کوئی ہو جس سے میں بیٹھ کے باتیں. اور میں آپ کو بتاؤں, بہت دفعہ ایسے کیسز ہمارے ساتھ ہوئے ہیں کہ صرف ان سے بات کی ہے اور ان کے ریویوز یہ آئے کہ نہیں ہمیں بہت بہتر فیل ہوا آپ سے بات کر کے, کیونکہ بہت دفعہ آپ کے پاس کوئی بات کرنے والا نہیں ہوتا ہے نا, تو وہ اس سے بھی چیزیں, اور اس کے بعد پھر ہم ان کو ایکسرسائزز دیتے ہیں کہ آپ یہ کیجئے, اس کے بعد آپ بہتر ہو جائیں گے. اچھا, اس میں کچھ بریدنگ ایکسرسائزز بھی ہوتی ہیں؟ میم ہم میڈیٹیشن جو کرواتے ہیں اس کا اسٹارٹ یہی ہوتا ہے, بریدنگ ایکسرسائز, دین الفا اسٹیٹ آف مائنڈ, اور اس کے بعد میڈیٹیشن. اس میں ڈفرینٹ ہماری میڈیٹیشنز ہیں آپ کی کنڈیشنز کو دیکھتے ہوئے, تو ہم اس کو اسی طرح سے پوری گائیڈنس جو بھی ہمارے پاس آتا ہے اس کو پراپرلی ویڈیو کے تھرو یا میسیجز کے تھرو پراپرلی اس کو گائیڈ کیا جاتا ہے. اوکے, یعنی آپ اس میں جو آپ کورسز کروا رہی ہیں, تھوڑا سا آپ ہمارے ویورز کو بھی بتائیے کہ اس میں کون کون سی چیزیں ہیں جو آپ پرووائڈ کر رہی ہیں. اس وقت جو ہمارے فری کورسز, اس وقت جو ہماری پلے لسٹ موجود ہے اس میں ہم میڈیٹیشن تو سب سے امپورٹنٹ, کیونکہ لوگ اس کی طرف زیادہ جاتے ہیں, کیونکہ بہت لوگ اس کو سیکھ کے وہی بات ہے کہ سیلف ہیلپ اور سوسائٹی میں اپنے پیرنٹس کو, اپنی فیملی کو صحیح کر رہے ہیں. اس کے علاوہ ہم ہپنوٹزم کا کورس کروا رہے ہیں, ٹیلی پیتھی کروا رہے ہیں, NLP انشاءاللہ اور سلوہ ہمارا آنے والا ہے. یہ ہمارا میگا کورس ہے کیونکہ ہم اس میں ریویو دے رہے ہیں تمام اپنے پچھلے کورسز کا. اچھا, تاکہ جو لوگ کر بھی چکے ہیں تو ان کے لیے ایک سمجھے پریکٹس دوبارہ سے ہو جائے گی. اور اس کے علاوہ ہیپینس کورس ہم کروا رہے ہیں, سیلف کانفیڈنس کورس کروا رہے ہیں. بہت دفعہ آپ نے سنا ہوگا لوگوں کو کانفیڈنس شیک ہوتا ہے ان کا, کانفیڈنس بوسٹنگ کورس کروا رہے ہیں ہم, اور ایکسرسائزز کروا رہے ہیں. یہ تمام کورسز ہماری پلے لسٹ میں موجود ہیں جو آپ فری آف کاسٹ جا کے کر سکتے ہیں. اچھا, تو آپ کی آرگنائزیشن جو ہے سارا کچھ جو سکھا رہی ہے یا جو بھی ٹریٹمنٹس کر رہی ہیں سب فری آف کاسٹ ہے؟ سب فری آف کاسٹ. تو آپ لوگوں کی ارننگ کس طرح ہوتی ہے اور بیک اپ کیا ہے آپ کا؟ ہمارے پاس دیکھیں, اب فرض کیجئے کہ ایک پیشنٹ آیا میرے پاس, اس نے کہا جی ہم نے اس کو بتایا سیلف ہیلپ اور یہ ڈیٹیل ہے, اس نے کہا نہیں جی میں زندگی سے بہت پریشان ہوں, مجھے یہ سب نہیں سیکھنا, آپ مجھے بتائیں آپ میرے لیے کیا کر سکتے ہیں. اس صورت میں ہم کہتے ہیں پھر ہماری پیڈ سروسز موجود ہیں, ٹھیک ہے, آپ ہماری پیڈ سروسز لیجئے, اس کے ساتھ کنڈیشن کے حساب سے جو آپ کے ایشوز ہیں پھر ہم آپ کو ٹائم دیتے ہیں کہ اتنے ٹائم میں آپ کو اپنی لائف میں خود چینجز نظر آئیں گے. ہم بزنس بوسٹنگ بھی کرتے ہیں,
ٹھیک ہے, آپ کے جاب کے کوئی ایشوز ہیں اس میں آپ ہیلپ لے سکتے ہیں ہم سے. آپ کا بزنس آپ نے کوئی اسٹارٹ کیا ہے, کوئی بھی آپ کا بزنس ہے, آپ کو لگ رہا ہے میں نے ساری ایفرٹس کر لی اس میں, ٹھیک ہے, لیکن میرا بزنس بوسٹ نہیں ہو رہا, آگے نہیں بڑھ رہا, ٹھیک ہے, اس میں بھی ہم ہیلپ کرتے ہیں, آپ کی بزنس بوسٹنگ میں ہیلپ کرتے ہیں. ابھی ہم نے لاسٹ ایکسپو اپنی کراچی میں ہی کی تھی, تو اس میں ہم یہی بزنس بوسٹنگ ہی لے کے آئے تھے کہ آپ اپنا بزنس کیسے بوسٹ کر سکتے ہیں. صحیح صحیح. اچھا, ایک انسان کو یہ سب کچھ سیکھنے میں کتنا وقت لگتا ہے اور اس کا فائدہ کب تک رہتا ہے؟ میم پریکٹس جو ہے ہر چیز میں, آپ کو پتہ ہے, آپ جس چیز کی زیادہ پریکٹس کریں گے آپ اتنا ہی اس میں کمال حاصل کرتے جائیں گے. سیکھنے کے لیے بھی دلچسپی کا ہونا سب سے زیادہ ضروری ہے. صرف آڈیو ویڈیو دیکھ کے آپ سوچو کہ جی میں ماسٹر بن گئی, میں ٹرینر بن گئی, ناٹ پاسبل. آپ دیکھیے, سمجھیے, ٹریننگ کے لیے اس پہ نمبرز موجود ہیں, ٹرینرز موجود ہیں. ہمارے لیے ہر فیلڈ کے ٹرینر الگ ہیں, ٹیلی پیتھی کے الگ ٹرینرز ہیں, ہپنوسس کے الگ ٹرینرز ہیں, ہماری الگ الگ کیٹیگریز بنی ہوئی ہیں, ٹھیک ہے. آپ آ کے سیکھتے ہو ہم سے, اس کے بعد آپ پھر اپنے آپ کو خود فائدہ پہنچا سکتے ہو. جتنی پریکٹس کرو گے آپ خود کمال حاصل کرو گے. لیکن کیا آپ کو لگتا ہے کہ اتنے کم ٹائم کے اندر اور لائف میں اتنی ساری چینجز آ جائیں, از اٹ پاسبل؟ یس, از اٹ پاسبل. کیونکہ میرے پاس اگر میں مثالیں دینے پہ آؤں آپ کا پروگرام کم پڑ جائے گا. کیونکہ ریئلی آئی ایم ویری انٹرسٹیڈ ان اٹ اینڈ آئی ریئلی وانٹ ٹو نو, کیونکہ یہ ایک نئی چیز ہے ہماری. ایگزیکٹلی. جیسے انشاءاللہ ہماری اب نیکسٹ جو میرا پروجیکٹ ہے وہ ہے مینیفیسٹیشن پہ. ہم مینیفیسٹیشن بھی سکھاتے ہیں کہ آپ کس طرح چیزیں سیکھ کے اپنے ہر ڈریم کو آپ پورا کر سکتے ہو, ٹھیک ہے. آپ بہت کم ٹائم میں پریکٹس کر کے چیزیں سیکھ کے اپنی چیزوں کو بہتر کر سکتے ہو. کیونکہ آپ یقین کریں ہمارے پاس ماشاءاللہ ہزاروں سے بھی زیادہ ڈیلی سکسیس سٹوریز ہیں ہمارے پاس. اور ایسا نہیں کہ صرف ایک فیلڈ میں, ہر فیلڈ میں, چاہے وہ بزنس ہو, چاہے ہیلتھ ہو, چاہے ریلیشن شپ ہو, چاہے آپ کے انزائٹی کے ایشوز ہوں, کوئی کسی قسم کے بھی ایشوز ہوں, ہمارے پاس ماشاءاللہ سکسیس سٹوریز ہیں کہ لوگ اس سے فائدہ اٹھائیں. کیونکہ دیکھیں وہی بات ہے, جو سمجھ گیا اس نے فائدہ اٹھا لیا. یہ تو حقیقت ہے. جس کو نہیں سمجھ آیا وہ پھر در در بھٹکتا ہے, وہ آج اس کے پاس ہوگا, وہ کل اس کے پاس ہوگا, اور یہی ہوتا رہے گا وہ بیچارہ. اچھا, لیٹس ٹاک اباؤٹ انزائٹی, کیونکہ ہر دوسرے تیسرے انسان کو ہے, بچوں میں بھی انزائٹی ہے, ٹھیک ہے. انزائٹی کے میں نے بہت کیسز دیکھے ہیں, اتنے کیسز دیکھے ہیں کہ ان کو پینک اٹیکس ہوتے ہیں باقاعدہ. ڈاکٹرز کی طرف سے وہ سرٹیفائڈ ہوتے ہیں کہ یو آر دا مطلب موسٹ ڈینجرس پینک اٹیکر ان دا ورلڈ. بالکل, ٹھیک ہے. تو ان کو کس طرح ریلیکس کیا جا سکتا ہے؟ اگین ان کے لیے بھی یا تو میڈیٹیشن کنڈیشن کے حساب سے ہم ٹریٹ کرتے ہیں, کہ یا تو ہم میڈیٹیشن ایکسرسائزز دیتے ہیں ان کو, ٹھیک ہے. یا اس کے علاوہ پھر اگر وہ بہت زیادہ ہی ان کو پینک اٹیکس کا, اور وہ پینک اٹیک بیسکلی بیس کیا ہے پینک اٹیک کا, آپ کے پیچھے کوئی بہت بڑا ڈپریشن ہے, کوئی ڈر ہے, کوئی خوف ہے. تو بیسکلی جب تک ہم روٹ کاز پہ نہیں جائیں گے تو وہ میڈیٹیشن بھی شاید نہ کام کرے. تو روٹ کاز کے لیے ضروری ہے کہ آپ ہپنوسس ٹریٹمنٹ کر کے آپ اس کے مائنڈ سے اس چیز کو نکالیں پہلے, ٹھیک ہے. اس چیز کو آپ پہلے ریموو کریں اور اس کے بعد اس کی باڈی, اس کے مائنڈ کو ریلیکس. اچھا, آپ کو لگتا ہے کہ ہپنوسس کے تھرو آپ اس کے مائنڈ سے وہ چیز فار ایور کے لیے نکال سکتی ہیں؟ ایگزیکٹلی, نکال سکتی ہیں. ایگزیکٹلی. میرے پاس, مجھے ابھی اس وقت بالکل یاد آ رہا ہے میرا ایک ریسنٹ کیس, کہ میرے پاس وہ خاتون آئیں, ہاؤس وائف, چھوٹے چھوٹے بچے ان کے, اور وہ جب میرا کنسلٹیشن تھا ان سے, میں آپ یقین کریں مجھے ان کی کوئی بات نہیں, میں سمجھنا چاہیے کہ وہ اتنا رو رہی تھیں, پینک اٹیکس میں تھیں وہ, اور وہ کہتی تھیں بس میں جینا ہی نہیں چاہتی, مجھے جینا ہی نہیں ہے, میں تو لائف میں اس جگہ پہنچ گئی ہوں, اور یہ اور وہ سب. میں نے کہا اوکے. اور یہ میری ویڈیو کال, یہ میں فرسٹ کال جو میری کنسلٹیشن ہوتی ہے میں کبھی ویڈیو نہیں لیتی, کیونکہ بندہ ایک دم سے شاید گھبرا جائے. نیکسٹ جب میں نے ان سے کہا کہ اوکے میں نے آج سمجھ لیا, آج آپ ریلیکس رہیں, کل آپ سے میں دوبارہ ملتی ہوں, میں نے ان کو ٹائم دیا, اور میں نے کہا آپ کا میں ایک ٹریٹمنٹ کر رہی ہوں, آپ کو اچھا پہلے ہماری فیلڈ میں ایک چیز ضروری ہے, ٹرسٹ اینڈ ہوپ اینڈ بلیو. کیونکہ اگر آپ کو ٹرسٹ نہیں ہے نا, جو میں آپ سے کہہ رہی ہوں یا جو میں کر رہی ہوں ٹریٹمنٹ, تو میرا ٹریٹمنٹ آپ پہ کام نہیں کرے گا. تو انہوں نے کہا نہیں مجھے یقین ہے آپ جو کری ہیں, اینڈ ٹرسٹ می, مجھ سے انہوں نے ایک آن لائن ٹریٹمنٹ لیا تھا, اور میں نے ان سے کہا آپ 2 دن بعد پھر مجھ سے بات کیجیے گا.
اور آج ان کو تقریباً 1.5 سال ہو گیا, اور وہ صرف ان کے دعاؤں بھرے جب مجھے میسیجز آ رہے ہوتے ہیں نا کہ آپ کی وجہ سے میں لائف میں واپس آ گئی, اور ان کو میں نے اس طرح ٹریٹ کیا کہ وہ کہتی ہیں کہ مطلب وہ اکثر آپ نے انسٹا اور فیس بک پہ وہ میم دیکھا ہوگا, میں اسی لیے مثال دیتی ہوں اس کی, کہ پیچھے گاڑیاں اڑ رہی ہیں, آگ لگی ہوئی اور بندہ چل ہے بالکل نا. تو وہ لٹرلی انہوں نے مجھے وہ میم بھیجا ایک دن, کہتی ہے لائف ویسے ہی ہے میری, پیچھے وہی سب کچھ ہو رہا ہے, پتہ نہیں آپ نے کیا کیا, میں چل ہوں لائف میں. چلیں یہ بہت اچھی بات ہے, بہت ضروری بھی ہے کہ انسان کو اپنی لائف میں چل ہونا چاہیے, چاہے کتنا بھی مسئلہ ہو, کتنا بھی ڈپریشن ہو, آپ چل رہیں, کیونکہ اللہ کا شکر ادا کریں. آپ دیکھیں, آپ ایک وقت میں پوری دنیا کو نہیں بدل سکتے. آپ کو اگر میں کہوں, آپ کہ مجھے اس سے ڈپریشن, اس سے ٹینشن, میں اس سب کو پوری دنیا کو نہیں بدل سکتی. میں آپ کو اس جگہ لے آؤں گی کہ وہ سب کچھ ویسے ہی رہے گا. آپ کو کہ میں چلوں, میں لٹرلی میں چلوں, میں انجوائے کر رہی ہوں. صحیح بات ہے, حقیقت بات ہے. تھینک یو سو مچ نادیہ, اور بہت اچھا لگا آپ سے گپ شپ کر کے, بہت باتیں سیکھنے کو ملی, میڈیٹیشن کے حوالے سے, اورا کے حوالے سے, بہت ساری باتیں آج مجھے بھی پتہ چلی. انشاءاللہ آئی ول کانٹیکٹ یو, اور کچھ ایسے کیسز ہمارے جو مطلب جیسے پتہ چلتا ہے کہ میں ضرور ریفر کروں گی ان کو آپ کے پاس. اور کوئی میسج دینا چاہیں گی؟ بالکل, کہ آپ کے پروگرام کے تھرو پلیز میں یہ کہنا چاہوں گی کہ اس چیز کو سیریسلی لیجئے. یہ 2024 ہے, پاسبل ہے یہ سب کچھ دنیا میں, کہ آپ کو کسی اور کی ضرورت نہیں ہے, کسی سے اپنی کہانی شیئر کرنے کی ضرورت نہیں ہے. ہمارے پاس آن لائن کورسز موجود ہیں, آئیے, سیکھیے, سمجھیے, اور اس کے بعد اپنی زندگی خود بدلیے. زبردست, تھینک یو سو مچ. تھینک یو سو مچ. جی ویورز, تو وقت ہے بریک جو ہے, بریک کھاں پوइ असांखे ॿिया गेस्ट जॉइन कंदा, सो स्टे विद अस. के भलीकार कंदासीं रगन भई शाम में. तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था. जीअं ब्रेक खां पहिरियां असांजी ॻाल्हि ॿोल थी रही हुई त अॼोके ॾींहं ते सहाफ़त जो खुलेआम क़त्ल कयो वियो हुयो, ऐं पूरो साल थी वियो आहे, अञा ताईं उन्हनि जे क़ातिलनि खे नाहे पकितो वियो. सो इन ई सिलसिले में अॼु जेको आहे असां सां गॾु कुझु असांजा साथी हिते मौजूदु आहिनि, जिन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं. ऐं असां सां गॾु सभिनि खां पहिरियां असांजा मोस्ट सीनियर आफ्ताब मुग़ैरी साहब, सीनियर एंकर पर्सन आहिनि. आजिज़ जमाली साहब KU जे जनरल सेक्रेटरी, सीनियर सहाफ़ी बि आहिनि. उन खां अलावा अब्दुल हमीद सुमरो साहब, सीनियर सहाफ़ी आहिनि. असलम हैदर साहब, डायरेक्टर करंट अफेयर्स KTN न्यूज़. तो सभिनीनि खे भली कार कंदासीं. अस्सलाम वालेकुम. कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह. सर सभिनि खां पहिरियां मां तव्हां सां स्टार्ट कंदसि त जीअं अॼु जान मोहम्मद मेहर साहब खे साल पूरो थी वियो आहे, ऐं अॼु उन्हनि जी पहिरीं वरसी आहे. सो सभिनि खां पहिरियां त अलाह साईं उन्हनि जा दर्जात बुलंद करे, उन्हनि जी फैमिली खे अलाह साईं सब्र अता करे. त केसीं ताईं ही केस पहुतो आहे, छा अपडेट्स आहिनि? ॾिसो, पहिरीं त जान मोहम्मद महर के हिन KTN में वेठा आहियूं. KTN जो ब्यूरो चीफ हुयो सखर जो, असांजो प्यारो दोस्त हो असां सभिनी जो, छो जो असां हिकु फील्ड जा माण्हू आहियूं, दोस्त बि आहियूं हिक ॿिए सां हिकु ई वक़्तु. जान मोहम्मद महर जंहिं ॾींहुं शहीद थियो उन ॾींहुं खां वठी अॼु ताईं सिंध में सहाफ़ियुनि जी जेका एहतजाजी तहरीक आहे उहा बंदि न थी आहे. को अहिड़ो हिकिड़ो बि ॾींहुं न आहे हिन 360 ॾींहं या 362 ॾींहं जेतिरा बि गुज़रिया उनमें को मुज़ाहिरो न थियो हुजे, कॾहिं कराची में, कॾहिं हैदराबाद में, कॾहिं सखर में, कॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, पर रोज़ु किथे न किथे इहो एहतजाज सिलसिलो जारी. उनजो मतिलबु इहो आहे त असांजो मुतालबो पंहिंजी जॻह ते बरक़रार आहे. शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि. शुरू जा 3-4 महीना त निगरान हुकूमत हुई. निगरान जॾहिं शहीद जान मोहम्मद महर जी शहादत थी त उन वक़्तु सिंध में निगरान हुकूमत हुई. मां यादि ॾियारींदो हलां त निगरान दौर में असां हिकिड़ो भरपूर एहतजाज कयो हो कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि सभिनी सहाफ़ती तंज़ीमनि. उन प्रेस क्लब जे एहतजाज जे ॿाहिरि उन वक़्तु सिंध जो निगरान जेको घरू वज़ीर हुयो उन अची ऐलान कयो हुयो बाक़ाइदा त असांखे 15 ॾींहंनि जी मोहलत ॾियो, असां क़ातिल गिरफ़्तार कंदासीं. सही. असां चयो ठीकु आहे. वज़ीर आला हाउस धरणे जो ऐलान हुयो, पर असां
उहो मुलतवी कयो साफ़ आहिनि गॾिजी करे त 15 ॾींहं ॾियूं था। उहे 15 ॾींहं अञा ताईं पूरा न थिया आहिनि। साल गुज़री वियो, 15 ॾींहं हलनि पिया सरकार जा। निगरान हुकूमत 4 महीना हली। अच्छा, उन निगरान हुकूमत दौरान जेको निगरान वज़ीर आला हुयो उन सहाफ़ती तंज़ीमनि खे घुरायो हुते वज़ीर आला हाउस में। उन में शहीद जान मोहम्मद महर जो भाउ बि हुयो, असां बि हुयासीं, KTN जो वहीद राजपर बि हुयो, ॿिया बि काफ़ी सहाफ़ी तंज़ीमनि जा माण्हू हुया। उते हिकिड़ी ब्रीफिंग ॾिनी वई असांखे। निगरान वज़ीर जेको वज़ीर दाख़िला हुयो उन ब्रीफिंग ॾिनी वज़ीर आला जी मौजूदगी में। प्रेज़ेंटेशन पूरी ॾिनी वई। IG सिंध मौजूदु हुयो, DIG सखर मौजूदु हुयो, SSP मौजूदु हुयो, उन ब्रीफिंग में सभु मौजूदु हुया। हुन में उन नक्शनि में बाक़ाइदा ॿुधायूं त रस्ते में पाणी आहे, जीअं ई बसि ईंदड़ महीने ॾेढ में इहो पाणी ख़तमु थींदो, असां कातिल छो जो कचे में लिखियलु आहे रस्ते में दरिया जो पाणी आहे, ॿेड़ी जे ज़रिए वेंदासीं त ऑपरेशन कामयाबु न थींदो, पर जीअं ई पाणी ख़तमु थींदो ईअं असां बसि उते पहुची वेंदासीं। अच्छा, इहा अच्छा उहो बि निगरान दौर जी ॻाल्हि आहे। उहो पाणी अञा ख़तमु बि न थियो आहे, उहे 15 ॾींहं पूरा न थिया आहिनि। दरिया जो उहो कचे जो पाणी बि अञा पूरो न थियो आहे। उन खां पोइ ही हुकूमत आई, इलेक्शन थी। इलेक्शन खां पोइ मुराद अली शाह वज़ीर आला थियो ॿीहर। हुनजी पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस में, हुनजी वज़ीर आला थियण खां पोइ हुनजी जेका पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन में असां साफ़ आहिनि इहो जान मोहम्मद महर जो सुवालु उथारियो त छा थियो। त हुन बि मुराद अली शाह साहिबु इहो चयो त मूंखे थोरो वक़्तु ॾियो, इनशाअल्लाह असां जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार करे ॾेखारींदासीं। ऑन रिकॉर्ड ॻाल्हि आहे प्रेस कॉन्फ्रेंस में। उहा बि ॻाल्हि गुज़री वई। हिन हुकूमत खे 8 महीना थी विया। हाणे जॾहिं नसरुल्लाह गॾाणी क़तलु थियो त सिंध असेंबली में साफ़ आहिनि एहतजाज कयो। उते सिंध जा 2 वज़ीर आया, 3 वज़ीर बल्कि, शर्जील नाम मेमण, ज़ियाउल हसन लंजार, नासिर हुसैन शाह। 3 वज़ीरनि अची वाइदो कयो त नसरुल्लाह गॾाणी जा क़ातिल बि गिरफ़्तार थींदा ऐं असांखे 15 ॾींहं रुॻो मोहलत ॾियो ऐं जान मोहम्मद महर शहीद जा क़ातिल बि गिरफ़्तार थींदा। उन्हनि 15 ॾींहंनि खे बि 3-4 महीना गुज़री विया आहिनि। त आख़िर सवाल हिते इहो थो उथे त हिन रियासत में हिन हुकूमत जो किरदारु छा आहे। जेकॾहिं तव्हां हेतिरा सारा वाइदा कया ॿिन्ही हुकूमतुनि, जीअं मूं तव्हांखे अञा जेकॾहिं मां हिस्ट्री में ईंदुसि त खोड़ सारियूं इन विच में ॿियूं बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। पर चवण जो मतिलबु आहे त हुकूमत पंहिंजो को वाइदो पूरो न पई करे। निगरान हुकूमत वाइदो पूरो न कयो। चूंडियल गवर्नमेंट आई, ही मौजूदा, उन पंहिंजो वाइदो पूरो न कयो। साल गुज़री वियो, अॼु असां वरसी मल्हायूं पिया। असां अॼु उहो ई सॼी सिंध में एहतजाज पिया कयूं। उहे प्रेस क्लबनि जे अॻियां अॼु कारो ॾींहुं पियो मल्हाइजे। त अफ़सोस पियो थिए, इलाही अफ़सोस पियो थिए। बिल्कुलु। असां सां गॾु करंट अफेयर्स जे डायरेक्टर असलम हैदर बि हिते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम असलम भाउ, कीअं आहियो? ठीकु जी आहियो? वालेकुम। असलम भाउ, तव्हां छा चवणु चाहींदव शहीद जान मोहम्मद महर जे बारे में? भेण, शहीद जान मोहम्मद असांजो भाउ हो। असां गॾिजी शुरूआती ॾियारनि खां वठी कमु कयोसीं। अॼु असांजे लाइ इंतिहाई ॾुख भरियो ॾिहाड़ो आहे। सॼो साल गुज़री वियो, शहादत खे 1 साल मुकमल थी वियो। अॼु वरसीअ जो ॾिहाड़ो आहे। विच शहर सखर में उनखे क़तलु कयो वियो हिकु मनसूबाबंदीअ तहत। उन खां पोइ उहे माण्हू कचे तरफ़ शाह ॿेले तरफ़ रवाना थिया। शाह ॿेलो ऐं सखर बिल्कुलु वेझा ई कुझु किलोमीटर जो पंधु आहे। उहो कुझु किलोमीटरनि जे पंध ते असीं साल पूरो स्ट्रगल में रहियासीं, एहतजाज थींदा रहिया। KTN न्यूज़, कावश, मुख़्तलिफ़ ॿिया सहाफ़ती तंज़ीमूं जेके बि आहिनि सभु गॾियल तौर ते सभिनी एहतजाज कया। IG सिंध हिकिड़ो आयो, IG सिंध ॿियो आयो, DIGs 2-3 तब्दील थिया। जावेद ज़हूर जिसकाणी, उन खां पोइ हींअर पीर मोहम्मद शाह आहे, मुख़्तलिफ़ DIGs थिया, जावेद आलम ओडो थियो, इहे सभु थिया। SSPs 6-7 उहे ट्रांसफ़र थिया। उन में समूरा आया विया, पर न थियो मामिलो त उहो शाह ॿेलो, उहे धाड़ेल उते वेठा हिन जदीद दौर में ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी। उहा हिकु सफ़ा सादी ऐं सवली ॻाल्हि कोन्हे का, लाज़मी आहे उन जे पुठियां हिकु तमामु वॾा बाअसर माण्हू, सियासी मदाख़लतूं, पुठ भराई, इहा सॼी उन में शामिल हुई। उहे जेके माण्हू आया, मिसाल तोरा बोरा ते कोन वेठल आहे, कचे में वेठल आहे, उन में शहीद जान मोहम्मद जे घर बिलावल भुट्टो बि वियो, CM बि वियो। निगरान हुकूमत जे दौर में आजिज़ भाउ जीअं ॿुधायो, पर अञा मुराद अली शाह साहब मौजूदु आहे जॾहिं शहीद जान मोहम्मद जो क़तलु थियो। उन खां पोइ निगरान आया।
निगराननि जो टाइम आयो, जीअं पाणीअ जी ॻाल्हि थी, अॼु असां KTN न्यूज़ ते ट्रांसमिशन पई कई त IG सिंध खां बि इहो वरी सुवालु थियो असांजो त भला इहो पाणी सुको न सुको छा थियो। IG सिंध एतिराफ़ कयो त पुलिस जी नाकामी आहे, फेल्यूअर आहे, पुलिस आहे, असांजी नाकामी आहे, असां इहा क़बूल था कयूं। त हाणे पुलिस उते नाकामी पंहिंजी क़बूल करे चुकी आहे। धाड़ेल उहे जेके दहशतगर्द आहिनि उहे वेठा आहिनि, माना मुख्य जवाबदार आहिनि। शेरू महर आहे, ॿिया 7 जवाबदार आहिनि। मुख्य कातिल हिकु बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। असुल में पाण शहीद जान मोहम्मद महर जो जेको अंदाज़ हो, जेको स्टाइल हो, शहीद जान मोहम्मद महर मुख़्तलिफ़ मामला, जीअं त शहीद जान मोहम्मद ऐं असां गॾु साफ़ त 96 खां हुन कोशिश अख़बार जॉइन कई ऐं असीं बि अची हैदराबाद में अख़बार जॉइन कई। उहो साॻियो ई असांजो टाइम आयो ऐं असीं हम उमिरि बि आहियूं। त शहीद जान मोहम्मद जे लाइ इहे समूरा मामला थिया। शहीद जान मोहम्मद जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हो, पॉलिटिकल वर्कर हो। शुरूआती तौर ते मुख़्तसरनि ई मां तव्हांखे 2 लफ़्ज़नि में ॿुधायां, सोवियत यूनियन टुटी चुकी हुई, 71 जो मामिलो थी चुका हुआ, खोड़ मामला हुआ सिंध जे अंदरि हुआ, सॼे मुल्क जे अंदरि कम्यूनिस्ट तहरीकूं हुयूं, नेशनलिस्ट हुई तहरीकूं हुयूं, मुख़्तलिफ़ हुयूं। उन में हिकु जेके नौजवान हुआ, जेको सिंध जो शऊर हो, जेके पढ़िया गढ़िया माण्हू हुया, उहे मुख़्तलिफ़ इन शऊरी लाइन में आया ऐं उन खां पोइ उन दौर जे अंदरि मुख़्तलिफ़ जीअं पॉलिटिकल जमायतूं हुयूं, लतीफ़ संगत हुई, मुख़्तलिफ़ ॿारनि जूं तंज़ीमूं हुयूं, ॿियूं जेके स्टूडेंट फेडरेशन्स हुयूं। उन खां पोइ हिकिड़ो जीअं त उन ॻोठ जे उन इलाइक़नि जे अंदरि जॾहिं त सॼे मुल्क जी हिकु तस्वीर जुड़ी चुकी, पोइ उन में उहे नौजवान शऊरी तौर ते उहे अॻियां आया पे, उन्हनि तक़रीरूं कयूं पे, उन समाज जा मसइला, ॾुख, तकलीफ़ूं उहे बयानु पे कया। उन ई दौरनि जे अंदरि उहो ई 96 जीअं 95 ताईं असीं पॉलिटिकल वर्कर हुआसीं। असीं उहे ई असीं उन्हनि ई तंज़ीमुनि सां, उन्हनि ई सुजागी तंज़ीमुनि सां शामिल हुआसीं जेके समाज जे मसइलनि ते असां आवाज़ु उथारींदासीं। उन में जेल, तकलीफ़ूं, इहे सभु शयूं ईंदियूं। 96 खां पोइ शहीद जान मोहम्मद कोशिश अख़बार चक खां जॉइन कई। उन खां पोइ चक में प्राइमरी उन एजुकेशन हासिलु कई, उते ई मैट्रिक कई। उन खां पोइ वरी सखर मां उन इंटर कई, ख़ैरपुर मां उन MA सोशलॉजीअ में कई ऐं उन खां पोइ 2002 में वरी हू यको KTN न्यूज़ सां, KTN न्यूज़ जा मुख़्तलिफ़ जेके पासा हुआ। ॻाल्हायूं था तव्हां सां बि इन हवाले सां। सर सां बि ॻाल्हाइणो आहे, जीअं आफ्ताब वग़ैरह साहब सां गॾु आहिनि। सर, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी केतिरी अंडरस्टैंडिंग हुई, कॾहिं मुलाक़ात रही जान मोहम्मद महर साहब सां तव्हांजी? बिल्कुलु, मां बि कंहिं चैनल ते हुयुसि त वञणु थींदो हुयो सखर में, मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, प्रेस क्लब में बि, मुख़्तलिफ़ हंधनि ते। पर हिकिड़ो कंहिं नेशनल मीडिया ते को प्रोग्राम असांखे मिलियो हुयो ऐं उन प्रोग्राम करण खां पोइ जॾहिं उहो प्रोग्राम उते ऑन ईयर थियो त मूंखे जान मोहम्मद जो फ़ोन आयो। त मूंखे ख़ुशी थी त उन एप्रिशिएट बि कयो ऐं उन प्रोग्राम जो जेको पस मंज़र हो उहो वॾो अहम इन लाइ बि हुयो त जान मोहम्मद हमेशह सिंध जे माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते जेके बि साफ़ी सथ दोस्त सिंध जे ॾुखंदड़नि इशू ते जॾहिं ॻाल्हाईंदा हुया त उनखे घटि में घटि एप्रिशिएट कंदो। मूंखे जॾहिं उनजी कॉल आई त मूंखे फील थियो त सखर मूं या जिथां बि हुयो बि सखर जो इशू को, त उन ते जॾहिं उन सां ॻाल्हि ॿोल थी ऐं थींदी रहंदी हुई त ॾाढी ख़ुशी महसूसु थींदी त हिकिड़ो दोस्त एप्रिशिएट बि करे पियो ऐं चवे पियो त यार तव्हां कराची मां अची करे ऐं हीअ हिन स्टोरी खे कवर कयो आहे ऐं हिन प्रोग्राम में रखियो आहे, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। त हिकिड़ी त इहा ॻाल्हि तय आहे त कलम धणी केर बि हुजे, जॾहिं धरती धड़ियुनि सां अहिड़ा वेसाघातियूं थियनि थियूं ऐं सिंध जे हक़नि ते ऐं सिंध जे मसइलनि ते, ॿरंदड़ मसइलनि ते, त मां सम्झां थो त क़तई नज़र त कंहिं बि इदारे में हुजूं या को बि इख़्तिलाफ़ हुजे सियासी समाजी जेको मुआशरे में जमहूरी हक़ आहे, पर उनजे बावजूद बि जॾहिं सिंध जे हिन इशूज़ ते को बि दोस्त सुठो कमु कंदो हुयो त मां सम्झां थो जान मोहम्मद जहिड़ी रीति मूंखे एप्रिशिएट कयो त ॿियनि दोस्तनि खे बि कंदो हुयो। पर ॻाल्हि उहा ई अचे पई त जहिड़ी रीति जेको आहे सो 1 साल खां मूंखे बि KTN खे जॉइन कदे थियो आहे, पर हिन खां अॻु में KTN 7 कावड़ 7 तमामु साफ़ी दोस्तनि जहिड़ी रीति जेको आहे सो जान मोहम्मद जी जिदोजहद शहादत खां पोइ उन्हनि जारी वसारी रखी आहे, उहा हिकिड़ी क़ाबिल तारीफ़ आहे। ऐं मां सम्झां थो जान मोहम्मद हिन वक़्तु सिंध जे लाइ ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान जी मौजूदा हुकूमत जे लाइ, इदारनि जे लाइ हिकिड़ो ट्रायल केस थी वियो आहे त उनजा अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थिया सघिया आहिनि। जीअं असल में त ॾिसो त IG पाण तस्लीम करे चुको आहे त असांजी पुलिस जी फेलियर आहे, नाकामी आहे। हिकिड़ो सूबे जो एॾे मनसब ते वेठल माण्हू जॾहिं इहा शइ तस्लीम करे थो त सम्झो त पोइ इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं वक़्तनि वक़्तनि जेके सिंध में मुख़्तलिफ़ साफ़ी तंज़ीमूं, प्रेस क्लबूं ऐं जेके साफ़ी दोस्त आहिनि उहे मुसलसल वाहिद शहीद आहे जंहिंजे लाइ हिकिड़ो ॾींहुं बि
मिलान आगा जे चइजे न त एहतिजाज थींदो पियो रहे ऐं वॾी अहम ॻाल्हि इहा आहे त इहो एहतिजाज जो दायराकार पाकिस्तान ताईं पहुतल आहे पर हाणे जॾहिं अॼु पाण ॻाल्हायूं पिया त जेके असांजा ओवरसीज़ पाकिस्तानी दोस्त आहिनि उन्हनि बि इहो फ़ैसिलो कयो आहे त जेको 15 सेप्टेम्बर खां यूनाइटेड नेशन शुरू पियो थिए उनजे साम्हूं बि एहतिजाज दोस्त कंदा त यूनाइटेड नेशन जे साम्हूं बि त हिकिड़ो कलम धणी अगरि उनजो क़त्ल थिए थो त उनखे पाकिस्तान जी हुकूमत पाकिस्तान जा इदारा पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस उन्हनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम छो आहे त चइजे त इहो दायराकार हिन वक़्तु अॼु जीअं ॾिठोसीं त लाहौर इस्लामाबाद कराची पेशावर पूरी सिंध में एहतिजाज थियो ई थियो पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिथे बि इंसान दोस्त आहिनि उन्हनि बि जेको आहे सो अॼु बेटा पेश कंदे जान मोहम्मद ऐं प्लस में जान मोहम्मद जे क़ातिलनि जे लाइ उन्हनि बि डिमांड कई आहे पर ॻाल्हि उहा ई अचे थी पई त हमेशह जीअं जमाली साहब बि ॻाल्हि कई त असांखे सिर्फ़ु दिलासा पिया ॾिना वञनि 15 ॾींहं ॾियो 10 ॾींहं ॾियो उहो ख़बर न आहे त 15 ॾींहं उहो कॾहिं ख़तमु थींदा ऐं 10 ॾींहं कॾहिं ख़तमु थींदा यकीनी तव्हां उनजी फैमिली खे उनजे पोयरनि खे केतिरा बि ऐलानात कयो कुझु बि ॾेई छॾियो पर उनजे जेसिताईं क़ातिल गिरफ़्तार न थींदा त उन्हनि जे बचनि खे उन्हनि जे दोस्तनि खे उन सां जुड़ियल सॼे सथ खे कलम धड़ियुनि खे तेसिताईं सुकून न ईंदो जेसिताईं उन जा क़ातिल गिरफ़्तार न थियनि इहा तमामु वॾी अहम ॻाल्हि आहे बिल्कुलु हक़ीक़त ॻाल्हि आहे असां सां गॾु अब्दुल हमीद सूमरो साहब बि हिते मौजूदु आहिनि सर तव्हां छा चवणु चाहींदव ऐं तव्हांजो हिकिड़ो कीअं रिश्तो रहियो आहे शहीद जान मोहम्मद महर साहब सां जान मोहम्मद महर ऐं असां ईअं सम्झो त जीअं असलम इधर ॻाल्हि कई त असां बि उन हिकिड़ी टारीअ जा छो त मूं बि पंहिंजी जेका सहाफ़त जी शुरूआत आहे उहा काविश खां कई ऐं काविश जो बाडरे शहर में पहिरें ॾींहं खां पहिरीं जेको आहे मां रिपोर्टर हुयुसि पोइ डिस्ट्रिक्ट रिपोर्टरी बि कई ऐं पाण काफ़ी कमु कयोसीं त यकीनन काविश सां लॻाव जे करे उन वक़्तु सखर में 2 नाला हूंदा हुया हिकिड़ो शबीर बेदार भुट्टो साहिबु हुयो उहो सीनियर सहाफ़ी हो बाद में जान मोहम्मद जॾहिं KTN जो दौरु आयो ऐं डॉक्यूमेंट्रीज़ एक्सपर्ट मां जान मोहम्मद खे ख़ासि तौर ते चवंदुसि ऐं जान मोहम्मद जी सुञाणप इहा बि हुई त हिकु त हू बहादुर हुयो ॿी ॻाल्हि नौजवान हो टी वरी जेका हुनजी क्वालिटी उहा इहा हुई त हुन अहिड़े माहौल में कमु कयो जंहिं माहौल में चङा भला माण्हू परे भॼी वेंदा आहिनि चवंदा आहिनि न भाई मुंहिंजो सरदार नाराज़ थी वेंदो फलाणो भोतार नाराज़ थी वेंदो हाणे तव्हां ॾिसो त अॼु बि घोटकी सखर जैकबाबाद कंदकोट वारो जेको पासो आहे या शिकारपुर बि उते हिन वक़्तु बि इलाक़ाई हुकूमतूं आहिनि भले केरु कुझु बि चवे पर इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे फैक्ट आहे त उते वॾेरनि जो एतिरो ॼार विछायल आहे जो जेको बि माण्हू समाजी मसइलनि जे लाइ आवाज़ु उथारींदो आहे या तालीमी हवाले सां का सुजाॻी बेदारी जेका आहे उहा पैदा करण जी कोशिशि कंदो आहे त उनजी रस्ता रोक थींदी आहे इहो अॼु बि थिए पई ऐं जान मोहम्मद हिकिड़ो इनकलाबी माण्हू हुयो ऐं हुन न सिर्फ़ु उतां जे मज़लूम माण्हुनि जी ख़ासि तौर ते हुनजो वॾो कंट्रीब्यूशन आहे 2010 वारी जेका ॿोॾि हुई उन ॿोॾि में जेके माण्हुनि जूं तकलीफ़ूं माना घर घर वाहण वस्ती पहुतो दरिया जा पासा घुमियो ख़ासि तौर ते मूंखे हिकिड़ो वाक़ियो असांजे दोस्त अरबाब चांडियो हुन ॿुधायो चई त असां 15-16 ॾींहं जेको आहे हुते कवरेज कईसीं सो कुझु 13-14 लख क्यूसिक पाणी उतां गुज़रणो हुयो ॾाढो ॾुखियो मरल हो असां हुनजी कवरेज दौरान जेको आहे जे उते धाड़ेलनि जा नियापा आया जान मोहम्मद खे त बाबा हे तव्हां माण्हुनि जी ॻाल्हि त कयो था पिया मतिलबु उते एतिरी अवेयरनेस हुई असां बि बुख था मरूं असां बि ॿुॾी विया आहियूं कचे में सो जान मोहम्मद ताईं हर आवाज़ु पहुचंदो हो पोइ उहो ज़ालिम जो हुजे मज़लूम जो हुजे मुतासिर माण्हू जो हुजे या हुकुमराननि जो हुजे उनखां पोइ जान मोहम्मद इहा बि हिकिड़ी क्वालिटी हुई त हुन सरदारी निज़ाम ख़िलाफ़ु हिकिड़ी मुनज़िम जेका आहे उहा उते मुहिम हलाई आवाज़ु बणिजी उतां उभरियो जंहिंजे करे बि उहो घणनि माण्हुनि जे अखियुनि में कंडो हूंदो हो ऐं हू चवंदा हुआ त भई हिनखे कंहिं तरीक़े सां ऐं ॾिसो न सखर जहिड़ो शहरु माना सिंध जो 3 नंबर वॾो शहरु उते अहिड़े तरीक़े सां मुनज़िम अंदाज़ में वारदात करे ऐं माण्हू भॼी था वञनि ऐं उहे माण्हू फ़रार थी था वञनि त उहो तव्हांजी रियासत जी फेल्यूअर खे अञा मां छा चवंदुसि इन खां वॾी फेल्यूअर कहिड़ी हूंदी त हिकिड़ो वेल नोन पर्सन जेको रड़ियूं थो करे ॿुधाए थो त बाबा मुंहिंजे पुठियां माण्हू आहिनि मूंखे बचायो वञे मुंहिंजी ज़िंदगी बचायो त इहो त असांजे लाइ हिकिड़ो वॾो ॼण अलमियो आहे ऐं
कलम धणियुनि जो मौत तव्हां छा था सम्झो का मज़ाक आहे? बिल्कुलु। जान मोहम्मद महर जहिड़ा नौजवान जॾहिं पैदा करण में तव्हांखे ॾहाका लॻंदा, साल ॿिनि जी ॻाल्हि कान्हे का। सो इहो वॾो लॉस आहे। ऐं अञा बि साल गुज़रण जे बावजूदि बि असां पाण खे अॼु बि ग़म में महसूसु कयूं था। ऐं हिन ग़म मां जेकॾहिं असांजी हुकूमत असांखे कढणु चाहे थी त जान मोहम्मद जा कातिल असांखे ॾिए, छो त असां तेसिताईं ख़ामोश न वेहंदासीं जेसिताईं जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार न थींदा। हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो कातिल आहे, मुख्य कातिल। रियासत त मजबूर आहे, रियासत उन ताईं न पहुची सघी आहे। सर हिते ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू। ट्रांसमिशन जारी आहे, काॾे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं। हींअर असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि कादिर लाशारी साहब, सो उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वॾी महिरबानी तव्हांजी। अॼु जान मोहम्मद महर साहब खे जेको आहे साल पूरो थी वियो ऐं अॼु उन्हनि जी पहिरीं वरसी आहे, सो उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदव? जान मोहम्मद जो अफ़सोसनाक वाक़ियो जेको पेश आयो उनखे 1 साल गुज़री वियो आहे। हक़ीक़त में इहा बि अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन 1 साल दौरान सॼी सिंध सरापा एहतजाज रही ऐं ख़ासि तौर ते सहाफ़ी तंज़ीमूं समूरियूं एहतजाज कंदियूं रहियूं। पर उन में असुलु कातिल जेको आहे शेरू महर, उहो अञा ताईं पुलिस गिरफ़्तार न कयो आहे। SSPs चेंज थींदा रहिया, IGs चेंज थींदा रहिया, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, उनखां पोइ निगरान सेटअप बि आयो, वरी उनखां पोइ पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे। ऐं सभिनी इहे ई दिलासा ॾिना, जेको बि अचे पियो 15 ॾींहंनि में कातिल गिरफ़्तार थी वेंदा। पर सिंध हुकूमत जा जेके 15 ॾींहं आहिनि उहे 16 ॾींहं कोन्ह थियो। 15 ॾींहंनि ताईं चयूं गिरफ़्तार कंदासीं, पर हालत इहा आहे त 1 साल अॼु मुकमल थी वियो आहे। हिन मौक़े ते इहो अफ़सोस ई करे सघिजे थो। ऐं कातिल गिरफ़्तार करण का ॾुखियो अमल बि न आहे। जेका सूरत हाल असां ॾिसूं था, जंहिं लेवल जा ऑफिसर आहिनि, अमजद शेख साहिबु हींअर SSP सखर आहे, या इन खां अॻु में इरफान समो रही वियो, संघार मलक, ॿिया जेके बि ऑफिसर रहिया आहिनि, DIGs जी जेकॾहिं ज़िक्र कंदासीं, पीर मोहम्मद शाह अॻु में बि रहियो आहे इन्हनि इलाइक़नि में। ऐं कचे जो ईअं सम्झो त मास्टर आहे, कचे में ऑपरेशन जेके बि थिया आहिनि उन्हनि में पीर मोहम्मद शाह जो वॾो नालो आहे। तनवीर तुनियो साहिबु इन विच में रहियो, ॿिया ऑफिसर रहिया आहिनि। ऐं IG साहिबु गुलाम नबी मेमन साहिबु, राजा रिफ़त मुख़्तियार, सभु ऑफिसर जेके आहिनि नाले वारा ऑफिसर आहिनि, पर उन्हनि मां को बि ऑफिसर जेको आहे उहो जान मोहम्मद जे कातिल ताईं न पहुची सघियो आहे। ऐं फैमिली जंहिं माहौल मां, जंहिं मरहले मां गुज़रे पई, असां त सची ॻाल्हि आहे त सिर्फ़ु TV ते अचूं था, अफ़सोस बि कयूं था, सभु शयूं कयूं था, पर जंहिं घर में इहो वाक़ियो थियो आहे ऐं जंहिं लेवल जो माण्हू हुयो जान मोहम्मद, उन्हनि जी फैमिली तां छा थी गुज़रे, उन्हनि जा जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि मां छा थो गुज़रे, उहो त आहे ई आहे। पर जेके हुननि खे धमकियूं आहिनि, जेके थ्रेट्स आहिनि, छो त जेको असांजो बिरादरी जो सिस्टम आहे, क़बाइली सिस्टम आहे, उहो बि सॼो साल हुननि ईअं सम्झो त हर माण्हू जा थ्रेट्स जेके आहिनि बर्दाश्त कया आहिनि। पुलिस जंहिं क़िस्म जी इन्वेस्टिगेशन कई, उन में चयूं त असां सहूलियतकार गिरफ़्तार कयूं था। मूंखे जेका ख़बर आहे, जेके जतोई गिरफ़्तार थिया या जेके ॿिया गिरफ़्तार थिया आहिनि मुख़्तलिफ़ पाड़नि जा माण्हू, उहे ख़ुदि उन्हनि खे थ्रेट्स ॾियनि था त असांखे तव्हां छो गिरफ़्तार करायो। हालांकि जेके बि हींअर ताईं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि उन्हनि में सवाइ शेरू महर वारी गिरफ़्तारी जे मुतालबे जे बाक़ी वारसनि जी तरफ़ां अहिड़ी का बि ॻाल्हि न थी आहे। तव्हां कंहिंखे जांच में खणो था, इन्वेस्टिगेशन में खणो था, पुलिस जंहिं तरीक़े जी इन्वेस्टिगेशन कई, जंहिं तरीक़े जा ऑपरेशन कया, जंहिं तरीक़े सां माण्हू खयां, माल खयो, औरतूं खयूं, उन में ईअं सम्झो जान मोहम्मद जी फैमिली लाइ बि हिननि मसइला पैदा कराया आहिनि। हिकिड़ो त कातिल नथो गिरफ़्तार थिए, ॿियो मथां जेको उनजी फैमिली जे लाइ मसइला पैदा कराया विया आहिनि। उन सॼे ॾोह जो ज़िम्मेवार मां पुलिस खे ई सम्झां थो। पुलिस जंहिं क़िस्म जी इन्वेस्टिगेशन कई आहे, जंहिं तरीक़े सां, सो कातिल गिरफ़्तार करण जे हवाले सां अमजद शेख साहिब जे लाइ या असांजा जेके बि ऑफिसर आहिनि उन्हनि जे लाइ को एॾो वॾो मसइलो न आहे। जेकॾहिं हू थोरी बि हिमत कनि त कातिल गिरफ़्तार थी सघे थो। सर जीअं ॻाल्हि थी रही हुई त माशाल्लाह ॾाढा बहादुर बि हुया ऐं हर कमु मतिलबु ईअं कंदा हुया जो चवंदा त बसि मुंहिंजो पंहिंजो पर्सनल कमु आहे ॼण, त हर कंहिंजे कमु बि ईंदा हुया, चाहे उहो फ्लड वारो टाइम हुजे, चाहे कोई बि अहिड़ो वक़्तु हुजे। छा हुननि कॾहिं पंहिंजे लाइ प्रोटेक्शन जे हवाले सां न सोचियो?
ॾिसो जान मोहम्मद सां फ्लड वारे दौर में असां बि गॾु कमु कयो, मां बि हिकिड़े चैनल जी रिपोर्टिंग कंदो हुउसि। रही ॻाल्हि प्रोटेक्शन जी न, असीं जेके साफ़ी आहियूं, साफ़ती जेको कमु आहे उहो 24 कलाक ख़तरे जो कमु आहे। उहो त बिल्कुलु आहे। ठीकु आहे, उन में इहो मुमकिन ई कोन्हे त असां पंहिंजे प्रोटेक्शन जो जेकॾहिं सोचूं, को बि सहाफ़ी जेकॾहिं इहो सोचे त मां जॾहिं ख़ुदि महफ़ूज़ हुजां पोइ रिपोर्टिंग कयां, इहो मुमकिन न आहे। हीअ फील्ड अहिड़ी आहे जंहिंमें तव्हां महफ़ूज़ न आहियो, ऐं हीअ ख़तरनि जा खिलाड़ी जेको लफ़्ज़ ॿुधो आहे, हीअ उहो कमु आहे जेको तव्हांखे 24 कलाक करिणो जेको पवे थो। चाहे तव्हां फील्ड में रिपोर्टिंग कयो था, उहा बि मुश्किल हूंदी आहे। जीअं बोर्ड जी असां ॻाल्हि पिया कयूं, बोर्ड जी जेका असां रिपोर्टिंग कई पे, ॾाढी ख़तरनाक रिपोर्टिंग हुई, गुज़री वई बोर्ड। या तूफ़ान अचनि था, या बोडूं अचनि थियूं, या बम धमाका थियनि था, या बाक़ी जेके हंगामा थियनि था, पॉलिटिकल हंगामा थियनि था, सियासी जेके मॉब्स आहिनि उन्हनि में हंगामा थियनि था। इहो सभु हिकिड़ो मुश्किल कमु आहे, एॾो आसान ईज़ी कमु न आहे। नंबर 1। नंबर 2 त हिफ़ाज़त केरु कंदो? हिफ़ाज़त जी सूरत हाल त इहा आहे त जीअं दोस्तनि ॻाल्हि ॿुधाई त जान मोहम्मद जी ज़िंदगी खे ख़तरो हुयो, इहो एडवांस में बि इहा शइ हुई, त पोइ उनखे रियासत या हुकूमत या पुलिस या इदारा उनखे केतिरो महफ़ूज़ रखे सघिया? अच्छा, महफ़ूज़ त न रखी सघिया, जान त हली वई। उनखां पोइ जेके ज़मीन ते हिन धरती ते वेठल माण्हू आहिनि, कातिल उन जा, ऐं जीअं असलम हैदर ॿुधायो त शाह बेलो सखर जे बिल्कुलु वेझो ई आहे, उते कातिल वेठल आहिनि, उहे नथा पकिड़जनि। जॾहिं हिकिड़ा सवा सिधा कातिल ई रियासत पकिड़ी नथी सघे त वरी असांखे तहफ़ुज़ छा ॾींदी? जेको पुलिस जो IG चए थो असां फ़ेल आहियूं, असां नाकाम आहियूं, त पुलिस जी त हालत इहा आहे त हू पंहिंजो तहफ़ुज़ ई नथी करे सघे। तव्हां ॾिसो था रोज़ु पुलिस वारा शहीद थियनि था, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में या मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस जा एहलकार, पुलिस जा ऑफिसर मारिजी वञनि था, उहे ई महफ़ूज़ न आहिनि। अवाम महफ़ूज़ न आहे, लुटमार जो जान आहे। अगरि कराची शहर में वेठा आहियूं, मूंखे तव्हां ॿुधायो, हिकिड़ो आम माण्हू जेको रिपोर्टर न आहे, सहाफ़ी न आहे, आम माण्हू जीअं तव्हां आहियो, या अञा को आम माण्हू बिल्कुलु लो लेवल जो माण्हू, उहो किथे आहे महफ़ूज़? रोड ते वेंदे, चौक ते वेंदे, शहर ते वेंदे पुरिजे थो, महफ़ूज़ न आहे। तहफ़ुज़ जो त सवाल ई पैदा कोन थो थिए। पर हिते मां हिकिड़ी इहा ॻाल्हि कंदुसि त इन जो इहो कतई मतिलबु कोन्हे त जेकॾहिं असां शहीद थी वञूं, असां मारिजी वञूं, त हीउ जेको एम आहे, हीउ जेको मक़सदु आहे, हीउ जंहिंजे लाइ असां विढ़ूं पिया, जंहिंजे लाइ कमु कयूं पिया, उहो छॾे ॾियूं। इहो रियासत खे बि असां इहो पैगाम ॾियूं था, हुकूमतुनि खे बि इहो पैगाम ॾियूं था त हिन फील्ड में इहो विसारे छॾियो त को जान मोहम्मद शहीद थींदो, सुभाणे को ॿियो शहीद थींदो, परीहं को टियों शहीद थींदो, त पोइ हीउ माण्हू जागीरदारनि जे ख़िलाफ़ु, वॾेरनि जे ख़िलाफ़ु, रियासत जे ख़िलाफ़ु, पुलिस जे ख़िलाफ़ु, या जेके माफ़ियाऊं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु माण्हू को लिखणु छॾे ॾींदा, ॻाल्हाइणु छॾे ॾींदा। इहो मुमकिन न आहे, इहो जारी रहंदो। जान मोहम्मद खां अॻे बि इहो सफ़र जारी हुयो, जान मोहम्मद खां पोइ बि जेके बि सहाफ़ी हूंदा उहे इन सफ़र खे जारी रखंदा, ऐं इहो सफ़र ई असांजी ज़िंदगी जो सभ खां वॾो मक़सदु आहे जंहिंजे लाइ असां जियूं था। जान जी असांखे परवाह न आहे, मौत बहरहाल बरहक आहे, हिकिड़ो ॾींहुं अचिणो आहे। जेकॾहिं असां जो मौत माण्हुनि जे हक़नि जे लाइ विढ़ंदे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारींदे, ऐं माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारींदे जेकॾहिं असांजो मौत वाक़िअ थिए थो त पोइ शहादत आहे। जीअं असां चऊं था जान मोहम्मद मर शहीद आहे, शहीद थी वियो आहे, त शहादत जी मौत खां डिॼणु कहिड़ो? असां कोन था डिॼूं। इहो रियासत जे ख़िलाफ़ु, हुकुमराननि जे ख़िलाफ़ु, वॾेराशाही जे ख़िलाफ़ु इहो सिलसिलो जेको जान मोहम्मद जो हुयो, इहो जारी रहणो आहे। इहो यादि रखी छॾियो, हिकु न हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो जॾहिं इहो जेको आवाज़ु उथे थो, उहा पंहिंजी मंज़िल ताईं बि पहुचे थो। उहा मंज़िल ज़रूरु ईंदी जंहिं मंज़िल लाइ शहीद जान मोहम्मद जाकोड़ कई। सर, जीअं असां एहतजाज बि कयूं था, प्रेस क्लब ते धरना बि आहिनि, हर शइ थिए थी, त छा हींअर कुझु रिकवरी थी आहे या न? रिकवरी जी उमेद ते ई जेको आहे सहाफ़ी बिरादरी ख़ामोश आहे। ऐं जेकी तंज़ीमूं आहिनि, बज़ाहिर त असांजे सहाफ़ती तंज़ीमुनि में बि खोड़ सारा तव्हांखे तफ़रक़ा नज़र ईंदा, पर जान मोहम्मद जो ऐं शहीद नसरुल्लाह गॾाणी जो इशू अहिड़ो आहे जंहिं ते सभु मुतफ़िक़ आहिनि, गॾु आहिनि, ऐं आख़िरी हद ताईं जेका पुरमन जिदोजहद आहे उहा करणु चाहिनि था। जीअं ज़िक्र थियो, दोस्तनि कयो त CM हाउस जे अॻियां धरणो, उनखां पोइ असां ॾिसो न, पाकिस्तान इन में को शक न आहे त सहाफ़त जे हवाले सां हिकिड़ो दुनिया जो ख़तरनाक तरीन मुल्क आहे। ऐं जीअं दोस्त ज़िक्र कयो त जंगुनि में बि जेके जिन मुल्कनि में जंगियूं आहिनि उते बि एतिरा सहाफ़ी शहीद नथा थियनि जेतिरा असां वटि थिया आहिनि, त उहो असांखे तहफ़ुज़ केरु ॾींदो? इहो यकीनन पीपुल्स पार्टी जी हुकूमत जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। पीपुल्स पार्टी खे हिन वक़्तु 16 साल आहे सिंध में, त
त 16 सालनि जे अंदरि बि जेकॾहिं हू असांजी सिक्योरिटी खे महफ़ूज़ न बनाए सघिया आहिनि त हू इहो तव्हां अंदाज़ो लॻायो त हू अॻिते छा कंदा। घटि में घटि हुननि खे इन जेको आहे सिंध जे माण्हुनि ॾिसो न बदकिस्मती आहे त हिन वक़्तु सिंध में तव्हां ॻोठाणनि इलाइक़नि में वञो त धाड़ेल कल्चर आहे। हिकु भेरो ॿीहर जेके 90s वारे दौर में माण्हू अॻुवा थींदा हुआ, पैसा ॾेई उहे आज़ादु थींदा हुआ, उहो सिलसिलो शुरू थी वियो आहे। त ॿिए तरफ़ तव्हां शहरनि जी सूरत हाल वठो। मां हिते हिन वक़्तु प्रोग्राम में वेठो आहियां, हेठि मुंहिंजी गाॾी बीठी आहे त का गारंटी कान्हे त उन गाॾीअ ताईं बि मां पहुचंदुसि या मुंहिंजी मोबाइल या मुंहिंजी का शइ या का जान का महफ़ूज़ हूंदी न हूंदी। त इहो जेको अदम तहफ़ुज़ वारो जेको अहसासु आहे उहो ख़तमु करणु रियासत जी ज़िमेदारी आहे। ऐं रियासत हिन वक़्तु 18 तरमीम खां पोइ अमन अमान जो मसइलो प्योरली, भले पीपल्स पार्टी जा हुकुमरान असांजा सूबाई वज़ीर आला या जेको वज़ीर दाख़िला साहिबु आहे हिन वक़्तु मौजूदु आहे, उहे केतिरा बि जेके आहिनि उहे उज़र पेश कनि, पर हक़ीक़त इहा आहे त उहे हिन मां जान आजी नथा कराए सघनि। इहा 18 तरमीम खां पोइ प्योरली उन्हनि जी ज़िमेदारी आहे। ऐं उन हवाले सां ॾिसो त हिकिड़ो माण्हू आहे जेको हिन वक़्तु पूरे सूबे खे, सभिनी इदारनि खे, रियासत खे चैलेंज कई वेठो आहे त हिकिड़ो जान मोहम्मद महर जो क़ातिल आहे उहो, ऐं को ॿाहिरि बि कोन्हे, को अफ़गानिस्तान बि कोन भॼी वियो आहे या को तव्हांजे जेकी हुकूमती हदूं आहिनि उन खां ॿाहिरि बि कोन्हे, त पोइ कहिड़ियूं मसइलियतूं आहिनि। यकीनन इन जे पुठियां बाअसर माण्हुनि जो हथु आहे, इन जे पुठियां इलाक़ाई सरदारनि जो हथु आहे, ऐं इन जे पुठियां थी सघे थो की सरकारी इदारनि में बि उन्हनि जा सहूलियतकार वेठल आहिनि जेके हुननि खे पल पल आगाह कंदा था रहनि त बाबा हाणे हीअ मूवमेंट, छो त कंहिं जाइ ते को इहो ज़िक्र बि थियो, कंहिं अथॉरिटी जे माण्हू इहो ज़िक्र कयो त असां बिल्कुलु वेझा पहुची विया हुआसीं, शेरू महर खे गिरफ़्तार करण जे लाइ बिल्कुलु वेझा पहुची विया हुआसीं, पर पुलिस तरफ़ां जेको आहे कंहिं माण्हूअ खां मुख़बरी कई या हुननि खे इतलाह पहुचायो त हू उतां भॼी वियो, त उहो जेको छापो हुयो उहो बि नाकाम वियो। त हीउ हेॾो हिन वक़्तु इंटरनेशनल जेको आहे ग्लोबल विलेज वारो दौरु आहे, टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि, व्हाट्सएप कॉलूं थियनि थियूं, ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त मोबाइल जो दौरु आहे। त यकीनन इन्हनि सभिनी शयुनि खे जेके सिक्योरिटी लैब्स आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखी करे का अहिड़ी पुलिस खे ऐं ॿियनि इदारनि खे हिकमत अमली बनाइणी पवंदी त जीअं असांखे जेको आहे उहो असुलु माण्हू जेको मेन मुख आहे जेको वीडियो बयान में जारी करे थो। ॾिसो न, इहा रियासत जे लाइ इहा केॾी वॾी चैलेंज वारी ॻाल्हि आहे त उहो माण्हू पंहिंजो वीडियो बयान जे ज़रिए रद्दमल बि ज़ाहिर करे थो, ऐं पंहिंजा जेके ॿिया माण्हू आहिनि जेके जान मोहम्मद महर जो केस हिन वक़्तु खणी बीठा आहिनि, उनजे लाइ आवाज़ु बुलंद कनि था, त उन्हनि खे उहो माण्हू धमकियूं बि ॾिए थो। त उन्हनि धमकियुनि ॾियण वारे माण्हू जो पैगाम कीअं थो पहुचे, खोड़ सारा जदीद तरीक़ा आहिनि जेकर रियासत चाहे त उन माण्हू खे पहुची सघे थी, यूज़ करे रहियो आहे, बिल्कुलु यूज़ जदीद टेक्नोलॉजी यूज़ थिए पई। तव्हां ॾिसो त हिन वक़्तु बदकिस्मती असांजी इहा आहे त कचे में धाड़ेलनि वटि उहो असलो आहे जेको असांजी पुलिस वटि बि न आहे। ड्रोन टेक्नोलॉजी धाड़ेल यूज़ कनि पिया, बख़्तरबंद गाॾियुनि में धाड़ेल घुमनि पिया, त इहो रियासत जी नाकामी न आहे त छा आहे। सूबाई हुकूमत खे पंहिंजे सिक्योरिटी जा जेकी बि सिलसिला आहिनि उन्हनि खे रीविज़िट करिणो पवंदो, ॾिसणो पवंदो त असांजा किथे किथे लेफ्स आहिनि ऐं उन्हनि लेफ्स खे कीअं ख़तमु करे सघिजे थो। बहरहाल उहे लेफ्स जॾहिं ख़तमु कनि त कनि, असांखे हिन वक़्तु सहाफ़ी बिरादरी खे पंहिंजे साथी, पंहिंजे भाउ, पंहिंजे लीडर ऐं हिकिड़ो ॾिसो, मां जीअं सवेर ॻाल्हि कई त जान मोहम्मद महर हिकिड़ो आइकोन हुयो सहाफ़ियुनि में। जेकॾहिं असां सखर ॾे ध्यानु कंदासूं त सखर में 3-4 माण्हू अहिड़ा नज़र ईंदा जेके इंसाइक्लोपीडिया उन एरिए जा, न सिर्फ़ु सरदारनि जी उन्हनि खे ख़बर हुई, न सिर्फ़ु सियासतदाननि जी उन्हनि खे उतां जे इलाइक़े जी ख़बर हुई, बल्कि गली गली जे माण्हूअ खे, ज़ात वारनि खे, सरदारनि बोतारनि जी करतूतनि जी बि उन्हनि खे ॼाण हुई। त उन माण्हूअ खे ख़तमु ईअं त कोन कयो वियो आहे न, ज़रूरु इन जे पुठियां खोड़ सारा माण्हू सहूलियतकार मौजूदु हूंदा जिन बाक़ाइदा जॾहिं जान मोहम्मद महर खे सखर जहिड़े शहर में मारियो वियो आहे, उन खां पोइ उन जे क़ातिलनि खे महफ़ूज़ मक़ाम ते पहुचायो वियो आहे, ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जे भला चलो ठीकु आहे मारे विया, सभु कुझु करे विया, भॼी विया, त पोइ किथां भॼी विया, को उॾी विया, जादू हुयो उन्हनि वटि, ग़ाइब थी विया। ज़रूरु के रस्ता, के रोड, के गस हूंदा, ऐं उन्हनि रस्तनि रोडनि गसनि ते रियासत छो कोन आहे, उते पुलिस चौकियूं आहिनि, थाणा आहिनि, कंहिंखे ख़बर कोन्हे। जेकॾहिं करण वारा चाहिनि त सभु कुझु करे सघनि था, पर बदकिस्मती आहे। बिल्कुलु। असलम भाउ, तव्हां इहो ॿुधायो त जंहिं टाइम इहो क़त्ल थियो हुयो पोएं साल, उन खां पहिरियां इहा ॻाल्हि बि ख़बर पई हुई असांखे त बाक़ाइदगी सां
शहीद जान मोहम्मद महर साहब जी रेकी कई वई आहे जी बिल्कुल ये त शयूं हुन साम्हूं- जे हाँ, मतलब बिल्कुल। कहिड़ा टाइमिंग्स आहिनि ऑफिस हाँ। अचण जा, घर वञण जा, काॾे वञे थो काॾे न वञे बिल्कुलु थो? सॼी रेकी थी। उन खां पोइ जॾहिं 9:10 ते पंहिंजी ऑफिस मां निकिरे थो, विच सखर विच शहर में ऑफिस आहे KTN यूनिवर्सिटी, 9:10 ते निकिरे थो, विच चौक ते पहुचे थो, त उते उनजे मथां हमिलो थिए थो। के जे हिकिड़ा माण्हू हमिलो कनि था, हिकिड़ा उनजे लाइ बैग ते बीहनि था, मुख़्तलिफ़ हंधनि ते CCTV फुटेजिस में बि सभु शयूं साम्हूं अचनि थियूं। त हिकु प्लानिंग थिए थो, उन्हनि ते क़तलु थिए थो। उन खां पोइ वरी उन्हनि खे माण्हू वठी वञनि था, वरी ॿेड़नि में पुॼाइनि था, कचे ते वञी। जीअं जदीद हथियारनि जी ॻाल्हि आई, त जीअं जदीद हथियार उते पहुचनि था, हाणे का लिकल छिपल ॻाल्हि कोन्हे त जदीद हथियार उते केरु पहुचाईंदो आहे, केरु उन्हनि खे प्रोटेक्शन ॾींदो आहे, धाड़ेल ख़तमु छो नथा थियनि, इहे सभु शयूं। त जान मोहम्मद जेको माण्हू हो, जेको सहाफ़ी हो, उनजी कमिटमेंट ही समाज सां हुई। मां तव्हांखे सवाल इहा ई पे ॿुधायो त इहे उहे माण्हू हुआ, इहे उहे वर्कर्स हुआ जिन जी समाज सां कमिटमेंट हुई। उहे जागीरदाराना निज़ाम, सरमाएदाराना निज़ाम, उन्हनि जे ख़िलाफ़ु उहो जेके वॾो हिकिड़ो केडर हो पॉलिटिकल वर्कर्स जो, के NGOs में हलिया विया, के सहाफ़त में अची विया, उन्हनि उते वञी पंहिंजो रोल अदा कयो। उन्हनि मां जान मोहम्मद जो जेको किरदारु हो, उन्हनि ई जेके कुझु बची वियल असांजा दोस्त आहिनि, जेके उहे माज़ीअ जा उहे वॾा किरदार हुआ, उन्हनि ई पोइ वर्कर्स मां जान मोहम्मद हो, जंहिंजी कमिटमेंट हुई त मां हिन शइ ते न बीहंदुमि, हिन ते विढ़ंदुसि, हिन शयुनि ते पोइते न हटिबो, समाज जे समूरनि मसइलनि ते। हीउ जेको क़तलु आहे, इन खे तव्हां चए थो बिरादरी या मिसाल कुझु बि चइजे, हीउ कहिड़ो बि इल्ज़ाम हणिजे, पर जान मोहम्मद जो जेको क़तलु आहे उहो हिकु प्लानिंग तहत कयो वियो। उन में उहे बाअसर माण्हू जिन खे जान मोहम्मद जी रिपोर्टिंग न वणंदी, जिन खे जान मोहम्मद जो ॾिसो न हिकिड़ा ग़रीब वर्कर आहे, ग़रीब कारकुन आहे, ग़रीब फैमिलीज़ सां तालुको, साड़ हसद तकलीफ़ूं समाज जे अंदरि थियनि थियूं, सरदारनि वॾेरनि भोतारनि खे नाराज़गी थिए थी, ॿियनि कुवतुनि खे नाराज़गी थिए थी। उन कुवतुनि कंहिंखे इस्तेमालु कयो, कीअं शेरूमर आयो ऐं उन अचे क़तलु कयो, त हिकु डिघी प्लानिंग थिए थी। उन प्लानिंग में ई सॼो कुझु शहीद जान मोहम्मद जा जेके पासा आहिनि उहे तव्हां जे साम्हूं आहिनि। शहीद जूं तव्हां डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसो, शहीद जान मोहम्मद धाड़ेलनि वटि कीअं पहुतो, धाड़ेलनि जा उन दौर में पुलिस न पहुची सघंदी, उन डॉक्यूमेंट्रीज़। हिकु मासूम क़िस्म जो माण्हू बि हो, हिकु सख़्तु मिज़ाज जो माण्हू बि हो। अंधी ॿिलण ते अगरि तव्हां उनजी डॉक्यूमेंट्री ॾिसो त सखर बैराज में अंधी ॿिलण कीअं ईंदी आहे, तव्हां कंवर भगत राम ते उनजी डॉक्यूमेंट्री ॾिसो, त इहे समूरा जेके उन जा पासा हुआ, हू हिकु मौसीक़ीअ सां सरशार हिकिड़ो माण्हू बि हो। त उते तव्हांखे हिकु धाड़ेलनि वटि पुॼी वञण वारो माण्हू बि हो। संतोष कुमार असांजा सीनियर दोस्त वेठा आहिनि, उहो अॻुवा थियो। अरबाब रहीम सर चयो, अरबाब रहीम त जान मोहम्मद खे गिरफ़्तार कयो, ऐं जान मोहम्मद उस ताईं पहुचे कीअं थो, IG हुकुम जारी कंदो त बबरलो में हिकिड़ी बस खे धाड़ेलनि यरगमाल बणायो, धाड़ेल उन बस में मौजूदु आहे, पुलिस उनखे कड़ो चाढ़ियो, धाड़ेलनि उते जेके अंदरि उते मौजूदु आहे उन्हनि चयो त असां इन सूरत में गिरफ़्तार ईंदासीं, जान मोहम्मद ईंदो बस में, असांजी गिरफ़्तारी उन सूरत असां उन ते असांखे ट्रस्ट आहे। त हिकिड़ो ट्रस्ट वारो माण्हू हो, उनजी कमिटमेंट ई समाज सां, सहाफ़त सां, ऐं हीअ असांजा सभु दोस्त वेठा आहिनि, फुज़ूल क़िस्म जी ॻाल्हि बि न कंदो हो। थींदो आहे न एक्स्ट्रा असीं वेठी ॻाल्हि ड्राड़ ठका हेॾा, इंतिहाई बैलेंस रहंदड़ माण्हू, इंतिहाई एहतियात करे लफ़्ज़नि जो इस्तेमालु कंदो, किथे बि को अहिड़ो एक्स्ट्रा तव्हां उन लफ़्ज़ तव्हां न ॿुधाईंदव त को उन एक्स्ट्रा लफ़्ज़ ॻाल्हायो हुजे, इंतिहाई बैलेंस। हाणे उन हिकिड़ो हर शइ खे नज़र में रखी करे हू सहाफ़त करे पियो, हू बैलेंस बि रहे पियो, हू डॉक्यूमेंट्रीज़ रिपोर्टिंग बि करे पियो। आख़िर कावड़ कंहिंखे हुई उन ते, उन्हनि ई समाज दुश्मन माण्हुनि ते कावड़ हुई, जंहिं समाज खां नफ़रत करे असीं सभु असीं उहे सभु दोस्त हुआसीं जेके सहाफ़त में असां शामिलु थियासीं। उन सहाफ़त खां अॻु में असीं इन्हनि स्टेजुनि ते बिही असीं टेबलोस कंदा हुआसीं, प्रोग्राम्स कंदा हुआसीं, इन समाज जे वॾेरनि जे जागीरदारनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ु, बदमाशियुनि ख़िलाफ़ु असीं पंहिंजो किरदारु अदा कंदा। उहे सभु जेके माण्हू हुआ 96 हिकिड़ो त 80 वारो केडर हो, ॿियो 90 खां पोइ वारा दोस्त आया, उहे सभु उन्हनि सभिनी मां जान मोहम्मद जो हिकु उहो नुमाया किरदारु हो। पुलिस जी जेसि ताईं ॻाल्हि थी कजे, IG सिंध साहिब सां जेको मां इंटरव्यू हाणे असां KTN न्यूज़ ते कयो, उहो वाज़े थो करे त हीअ असांजी नाकामी आहे, उहो क़बूल थो करे। पुलिस जो IG सभ खां वॾो आहे, उहो अगरि क़बूल थो करे ऑन एयर त हीअ असांजी नाकामी आहे। त हाणे जान मोहम्मद जा कातिल आख़िर गिरफ़्तार कंदो केरु? असीं कंहिंखां मुतालबो कयूं, कंहिंखां कयूं, गैर जमहूरी कुवतुनि खां मुतालबो कयूं, कंहिंखां कयूं,
पुलिस खां करे सघूं था, CM सिंध खां करे सघूं था। त हींअर तव्हांजी वरी ॻाल्हि ॿोल थी आहे जी CM मुसलसल इहे जेके जुदोजहद मुसलसल उन्हनि सां ॻाल्हियूं मुसलसल हुननि जी असांजो तरफ़ां राब्तो कोई रहे। जी हाणे response? SSP सां ॻाल्हि ॿोल थी, IG सिंध सां ॻाल्हि ॿोल, उन्हनि चए कुझु अहिड़ो दौरु आयो जीअं कादिर भाउ ॻाल्हि कई हमीद ऐं आजिज़ भाउ, त हू बिल्कुलु वेझो चए असां पहुचण वारा, वेझो पहुचण उहो त उन वारासीं। टाइम जी ॻाल्हि हुई, हाणे 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 बि अच्छा, असां हाणे बि। छापो हयूं, 3 ॾींहं जी ॻाल्हि आहे त चंद कातिल गिरफ़्तार थियो आहे। उहो कातिल न हो, उहो सहूलियतकार हो। सहूलियतकार जेके FIR में आहिनि, जेके मुख्य कातिल आहिनि, उन्हनि खे कंहिंजी पुठ भराई हासिलु आहे, बासर माण्हुनि जी पुठ भराई हासिलु आहे। उनजे करे असांजे हीरे क़िस्म जो माण्हू हो, हिकु सादो साफ़ शफ़ाफ़ शरीफ़ क़िस्म जो माण्हू हो, जेको प्रोफेशनल जर्नलिस्ट हो ऐं कंहिं बि क़िस्म जी कंहिं बि फज़ूल क़िस्म जे मामलनि में कोन हो। हाणे उन्हनि माण्हुनि खां नफ़रत जो हिते इज़हार थिए थो, जेके माण्हू हिन समाज लाइ ॻाल्हाइनि था। जान मोहम्मद खे बि उन जो निशानो बणायो वियो आहे, उहे कातिल सरेआम वेठल आहिनि। अॼु जे वरसीअ जे ॾियारे ते शहीद खे साल मुकमल थियो आहे, कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, कातिल असांजे साम्हूं वेठल आहिनि। IG साहब साम्हूं हाणे ॻाल्हि ॿोल कई पंहिंजे प्रोग्राम में, उन चयो त तव्हां जेके सहाफ़ी आहियो असांखे स्पेस ॾियो, लोकल माण्हू असांजी सपोर्ट कयो। त मूं चयो साईं भला हीअं कयूं असीं, छा असीं कलम धणी हथियार खणी तव्हां सां गॾु कचे में हलूं? असां त नथा हली सघूं न तव्हां सां गॾु। तव्हां कहिड़ो स्पेस तव्हांखे ॾियूं, केतिरो तव्हांखे टाइम ॾियूं, तव्हां अञा ॿुधायो तव्हांखे स्पेस केतिरो ॾिजे, केतिरो लोकल सपोर्ट छा इंटरनेशनल आज सभु इन ते सपोर्ट आहे। सहाफ़ती तंज़ीमूं, मां जंहिंजा तव्हां नाला 100 तंज़ीमुनि जा नाला, उहे सभु जा सभु एहतिजाज कनि था। CM हाउस आॾो एहतिजाज, सखर में एहतिजाज, लंडन में एहतिजाज, अमेरिका में एहतिजाज, सॼी दुनिया में एहतिजाज आहे। IG साहब खे हिन दौर में हिन पुलिस ऑफिसर्स खे अञा जेकी आहे सो सपोर्ट थी खपे। सपोर्ट त असां लोकल सपोर्ट आहे, त छा उहो जेको बासर माण्हू आहे, उहो जेको सरदार आहे, उहो तव्हांजी कहिड़ी सपोर्ट कंदो? तव्हां पंहिंजो पाण सपोर्ट पुलिस आहियो, तव्हां वञो उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो। हाणे जदीद दौर आहे। आफ्ताब साहब तव्हां ॿुधायो त ही सिस्टम जेको आहे कॾहिं बहितर थींदो? हिन सिस्टम सां विढ़ी 77 ईयर्स थी विया आहिनि। बिल्कुलु सिस्टम सही थियण जो त सभिनी दोस्तनि जीअं चयो त लॻे कोन थो त को सिस्टम सही थी थो। अवां जेका असलम हैदर जे साम्हूं ॻाल्हि रखी त असां जो वॾो वज़ीर या इंतिज़ामिया यकीनी तौर ते सभु दोस्त पंहिंजे सहाफ़ती तंज़ीमूं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ऐं मुख़्तलिफ़ एहतिजाजनि में इहो सुवाल उथारींदी रहियूं आहिनि त आख़िर कातिल गिरफ़्तार छो न पियो थिए। निगरान वज़ीर दाख़िला जी ॻाल्हि कयूं त जॾहिं मूं निगरान वज़ीर दाख़िला इहो ब्रिगेडियर हारिस सां जॾहिं मूं इंटरव्यू कयो त उन वक़्तु दौरान इंटरव्यू जे ब्रेक खां उन फ़ोन करे ऐं सखर मूं पुछो त भाई मैं प्रोग्राम में बैठा हूँ, मुझे बताएं कि कातिल कब गिरफ़्तार होंगे? जी सर बस 2 दिन में हो जाएंगे। हाणे 2 ॾींहंनि खे उहा हुकूमत वेई हली। वरी उन ई दौरान चीफ मिनिस्टर सिंध जेको हिन वक़्तु मौजूदु आहे मुराद अली शाह, उन खां जॾहिं इहा ॻाल्हि कईसीं पंहिंजे प्रोग्राम में सवाल कयोसीं त तव्हांजी हुकूमत हुई ऐं जान मोहम्मद महर जहिड़ो सीनियर सहाफ़ी खे मारियो वियो ऐं क़तलु कयो वियो, शहीद कयो वियो, त उन कातिल गिरफ़्तार न थिया। अचे हाणे त निगरान हुकूमत आहे, असां त उन वक़्तु कोशिशूं वरितियूंसीं, दुआ कयो, वरी असां अचूं त वरी उनखे अॻिते खणंदासीं। वरी वज़ीर आला अची वियो, सेम उहा ई जेका तव्हां कई अथव। CM हिकिड़ो वॾो मनसब आहे सूबे जो, सॼी सिस्टम हलाइण वारो उहो ई आहे। त हिन वक़्तु जेको सिस्टम आहे उहो सॼो जो सॼो फेल्यूअर नज़र अचे पियो, किथे बि सीरियस पर नज़र न पियो अचे। पोइ इन मां महसूसु इहे पियो थिए सभिनीनि जे दोस्तनि जी दाहुनि मां कुकुनि मां त किथे न किथे इन सिस्टम जा माण्हू उन में 100% इन्वॉल्व आहिनि ऐं जंहिंखे हू वाज़े करणु नथा चाहिनि। ऐं शेरू जी ॻाल्हि कयो त केतिरनि ई दोस्तनि जेका ॻाल्हि कई त उन्हनि जा वीडियो पैगामात सिर्फ़ु शेरू जा न पर मुख़्तलिफ़ सिंध में जेके धाड़ियल आहिनि उहे हथियारनि जी नुमाइश बि कनि पिया, वीडियो ते ॾेखारनि बि था, चैलेंजिस बि कनि पिया ऐं माण्हुनि खे अगवा करे उन्हनि जी वीडियो बि ठाहिनि पिया। उन्हनि खे जहिड़ी रीति जेको आहे सो तशदुद करे ऐं सोशल मीडिया फेसबुक ऐं मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे थ्रू उन्हनि जे मालिकनि ताईं मैसेज पहुचाइनि था त छा इहो बाइज़ शर्म नाहे इन सिंध हुकूमत जे लाइ, ख़ासि तौर ते सिक्योरिटी इदारनि जे लाइ। त हिकिड़ी वॾी चैलेंजेबल ॻाल्हि आहे त तव्हांखे एॾो वॾो पूरो जो पूरो चइजे त सूबे जो इक़्तिदार अवां वटि आहे, सिस्टम सॼो तव्हां वटि आहे, पर पोइ चंद माण्हुनि जे हथूं तव्हां यरगमाल बणियल आहियो। पर उन खां अॻिते हटी करे बि ॻाल्हि कयूं त लॻे ईअं पियो त जेका शेरू बि चयो त मां हथु ॾींदुसि त मूंखे इनकाउंटर करे मारियो वेंदो। इहे बि मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं त उन मां मैसेज छा आहे त माना उनजे पुठियां को अहिड़ो माण्हू आहे त मूंखे इनकाउंटर करे मारियो वेंदो या जे मां पकड़जंदुसि त जेके बैन उहे जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि जा नाला साम्हूं अची वेंदा। त
त इहा किथे न किथे इन में बि जेको आहे सो जेका असलम हैदर ऐं तमामु दोस्तनि ॻाल्हि कई त इहा ॻाल्हि लॻे ईअं पई त हिते हिन में को न को बैकबोन ते पॉलिटिकली को सरदार ऐं मीर पीर वॾेरो आहे जेके हमेशह कंहिं न कंहिं मर्डर में रहियो आहे। तव्हां नसुल्ला गड़ानी वारे केस में ॾिसो, उन में बि तव्हांखे इहो वाज़े तौर ते नज़र ईंदो त उनजे पुठियों केरु हुयो ऐं मुख़्तलिफ़ मुनीर सांघी मां सम्झा KTN जो कैमरामैन हुयो लाड़काने में, मां सम्झा पहिरियों KTN जो शहीद आहे ऐं उन में बि जेको आहे सो बिल्कुलु उन में बि जेको आहे सो हुतां जे हिकिड़े वॾेरे जो हथु हुयो ऐं उनजी फैमिली अॼु ॾिसो त दरपदर आहे, को किथे आहे, को किथे आहे, को किथे, ईअं त असां सभु जिदोजहद कयूं पिया सभिनी दोस्तनि जे लाइ, पर जेका जान मोहम्मद जे लाइ जिदोजहद आहे इहा जेको आहे मां सम्झा त इहा हमेशह असां चवंदा आहियूं त इहो आख़िरी जेको आहे सो असांजो सहाफ़ी जो शहादत हुजे, पर वक़्तनि वक़्तनि वरी तव्हांखे चंद ॾींहं गुज़रंदा को न को तोहफ़ो मिली थो वञे, को न को सहाफ़ी मारे आवाज़ ॾाढो फिटी कयो पियो वञे। बिल्कुलु इन्हनि ॻाल्हियुनि ते बि ॻाल्हायूं था, वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूवर्स, ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं। अच्छा सर, जीअं ॻाल्हि थी रही आहे त गवर्नमेंट जे हवाले सां त उहा ई ॻाल्हि आहे तारीख़ पे तारीख़, तारीख़ पे तारीख़, ठीकु आहे, त इहो हिकिड़ो डायलॉग आहे, फेमस डायलॉग आहे, ऐं हिते बि असांखे इहो ई थो चयो वञे त बसि थी वेंदो थी वेंदो, त थी वेंदो कॾहिं थींदो आख़िर? ऐं अगरि ही गवर्नमेंट कुझु नथी करे सघे, लेट्स सपोज़ अलाह न करे, अलाह करे त जल्दी कातिल पकड़जी वञनि, पर जेकॾहिं जीअं नाकामी नज़र अचे थी असांखे, जेकॾहिं हीअ गवर्नमेंट कुझु नथी करे सघे, ॿी गवर्नमेंट मथां अची वञे, उन्हनि जा बि इहे ई अल्फाज़ हुजनि, हा थी वेंदो थी वेंदो, छा कंदासीं असां? ॾिसो, हुकूमतुनि जो कमु आहे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियणु, उनजो बुनियादी जेका ज़िम्मेदारी आहे हुकूमत जी, रहंदड़ अवाम जो तहफ़ुज़ करणु, उनजे माल उनजी जान जो हिफ़ाज़त हुकूमत जी बुनियादी ज़िम्मेदारी आहे, पहिरियों फ़र्ज़ु आहे हुकूमत जो। जेकॾहिं हू पंहिंजो फ़र्ज़ु निभाइण में नाकाम थी वञे, नथी करे, त असां अवाम आहियूं, असां छा था करे सघूं? असीं इहो एहतजाज जो सिलसिलो जारी रखंदासीं, प्रेस क्लबनि खां वधी वञी वज़ीर आला हाउस जे आॾो धरणो हणंदासीं, गवर्नर हाउस जे धरणो हणंदासीं, वज़ीर आज़म हाउस जे आॾो धरणो हणी सघूं था, सिंध असेंबली जे साम्हूं धरणो हणी सघूं था, पार्लियामेंट हाउस जे साम्हूं इस्लामाबाद वञी धरणो हणी सघूं था। ॾिसो, सवेर कंहिं दोस्त ॻाल्हि कई, ही हाणे रुॻो सखर जो या सूबे सिंध जो मसइलो न आहे, जान मोहम्मद महर जी शहादत जो मसइलो इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट जेका सॼी दुनिया जी सहाफ़ियुनि जी तनज़ीम आहे उन मज़मत कई आहे, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स सहाफ़ियुनि जी इंटरनेशनल तनज़ीम आहे उन मज़मत कई आहे, पाकिस्तान लेवल जूं जेतिरियूं तनज़ीमूं आहिनि, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे, उन सां रिलेटेड कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे, भली 3, 4, 5, 10 धड़ा हुजनि, केतिरा ई धड़ा हुजनि, पर घटि में घटि हिन पॉइंट ते सभु जो सभु मुतफ़िक़ आहिनि त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि लाइ जेतिरी बि जदोजहद करणी पई उहा कंदासीं। ॿियूं प्रेस क्लबूं आहिनि, उहे सॼी सिंध जूं, सॼे पाकिस्तान जो असां सां गॾु आहिनि। जेकॾहिं असीं सुभाणे कॉल ॾींदासीं, PFU जा सभई धड़ा गॾिजी जेकॾहिं इहा कॉल था ॾियनि त सॼे मुल्क जा सहाफ़ी पाकिस्तान जे पार्लियामेंट हाउस जे साम्हूं गॾु थी करे एहतजाज कंदा, पोइ छा कंदी हुकूमत? सियासी पार्टियूं बि त धरणा हणनि थियूं, जमात इस्लामी जो बि त हाणे धरणो कुझु ॾींहं अॻे लॻल हो न, ॿियूं सियासी पार्टियूं बि पार्लियामेंट हाउस जो घेराव कनि थियूं, वञी धरणा हणनि थियूं। ज़ाहिर आहे असां वटि जॾहिं सभु रस्ता बंदि थी वेंदा, सुभाणे जॾहिं असीं इहो महसूसु कंदासीं त हीअ हुकूमत नाकाम थी वई आहे, हीअ बेवस थी वई आहे, हीअ कुझु नथी करणु चाहे या हीअ माफ़ियाउनि जे साम्हूं झुकियल आहे, त पोइ असां वटि इहे ऑप्शन्स हूंदा। मां हिते हिन प्लेटफॉर्म तां सहाफ़ती तनज़ीमनि खे गुज़ारिश कंदुसि त हू अॼु छो जो पहिरीं वरसी आहे, अहिड़ो को लाहेअमल ॾियनि त असीं ईंदड़ हफ़्ते में, 2 हफ़्तनि में, 15 ॾींहंनि में असीं सिंध जे वज़ीर आला हाउस जे आॾो धरणो हणूं, असीं सिंध असेंबलीअ जे ॿाहिरि धरणो हणूं। जेकॾहिं 15 ॾींहं, महीनो वरी मोहलत ॾियूं, जेकॾहिं उनजे बावजूदि बि शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि त सॼे पाकिस्तान जे सहाफ़ियुनि खे कॉल ॾियो, सॼे मुल्क जे सहाफ़ियुनि खे गॾु कयो त बाबा हीअ जेको क़त्ले आम आहे सहाफ़ियुनि जो बेगुनाह,
न सही को ॻाल्हि को केस, न का वारदात, न को हिसाब किताब, न कंहिंजी ॾेती लेती, सिर्फ़ु ख़बरूं हलाइण ते, सिर्फ़ु ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारण ते जेकॾहिं असीं क़तल पिया थियूं त आख़िर इन क़तल खे रोकण जे लाइ कुझु त करिणो पवंदो। क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि, सभ खां वॾी ॻाल्हि आहे। माना हिन मुल्क जा ताक़तवर खां ताक़तवर माण्हू त गिरफ़्तार थी था वञनि, शेरूमहर गिरफ़्तार नथो थिए। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। त यकीननि मां बि इहो सम्झां थो त शेरूमहर बज़ाते ख़ुदि का एॾी वॾी सगारी शइ न आहे, एॾी वॾी का ताक़त न आहे, हिकिड़ो क्रिमिनल माण्हू आहे, उहो एॾो वॾो मसइलो न आहे, हिकिड़ो धाड़ेल पकड़ण बि एॾो वॾो मसइलो न आहे। पर हिन ते उन्हनि माण्हुनि जो हथु आहे, उन्हनि ताक़तवर क़ुवतुनि जो, उन रियासती क़ुवतुनि जो या वॾेरनि जो या इलाइक़े जे जागीरदारनि जो या माफ़ियाउनि जो, कंहिं न कंहिं जो ज़रूरु उन माण्हू जो हथु आहे, जंहिंजे साम्हूं असांखे महसूसु पियो थिए त पुलिस बेवस आहे। सही। पुलिस करणु नथी चाहे, जेकॾहिं करणु चाहे त करे सघे थी। त उनजे करे असां वटि इहे ऑप्शन्स आहिनि जेके मूं ॿुधाया तव्हांखे। असां इहे सभु ऑप्शन इस्तेमालु कंदासीं। इवन इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस ताईं धरणो हणी सघूं था। बिल्कुलु सर, तव्हां ॿुधायो त तव्हांजी दोस्ती जान मोहम्मद महर साहब सां कहिड़ी तरह हुई ऐं उहो इंसान कीअं हुया? जान मोहम्मद तमामु बहितरीनु इंसानु हुयो। जान मोहम्मद त असांजो तमामु घणो दोस्त हुयो, छो त काफ़ी दोस्त जेके आहिनि उन्हनि हुन सां गॾिजी कमु न कयो ऐं बाद में आया। जान मोहम्मद असां सां त मतिलबु नादरनि एरिया ताईं गॾिजी घुमण जे लाइ जॾहिं असां वियासीं त असलम जी ॻाल्हि जेका आहे त हू हुयो ॾाढो मतिलबु जेको आहे सिलेक्टेड माण्हुनि सां दोस्ती कंदो हुयो ऐं हुन में इहो हुयो त ॻाल्हाइण ॿोलाइण में बि इहो आहे त सोचे सम्झे उहे जुमिला कढंदो हो जेके थोरा घणा मतिलबु ॻाल्हाइण जो बि ॾाढो कंजूस हुयो। त उन में असां एतिरा ॾींहं घुमी आयासीं, सभु जा सभु असां हिक ॿिए जा एतिरा दोस्त थी वियासीं जो वापसी ते हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदा पिया अचूं, पर जान मोहम्मद हिकिड़ी लिमिट में हुयो, यको उन में ई रहियो। ऐं जॾहिं KTN न्यूज़ में मां इस्तीफ़ा ॾिनी, जेको बि मसइलो थियो त जान मोहम्मद एतिरो दोस्त हुयो मुंहिंजो जो फ़ोन करे मूंखे चई यार हीउ ॾाढो जज़्बाती थी वई। मां चयो हा जज़्बात त मां कमु वरितो आहे। चए ठीकु आहे, पोइ सबर करे मां अचां थो। पोइ हिते अची वरी 2 टे ॾींहं रहियो, रही वरी अतर साहिब सां इन्हनि सभिनी सां मुलाक़ातूं करणु, बाबा हाणे छॾियो कादर खे, थी वियो आहे इहे सभु शयूं। मतिलबु एॾो दोस्त हुयो, तमामु सुठो ऐं तमामु बहितरीनु माण्हू हुयो। ऐं सहाफ़ी त तमामु वॾो सहाफ़ी हुयो, एतिरे क़दुरु जो कराची जूं ख़बरूं ऐं इस्लामाबाद जूं ख़बरूं सखर मां वेही ब्रेक कंदो हुयो। जान मोहम्मद खां असांखे सदाईं तकलीफ़ इहा ई हूंदी हुई त ख़बरूं खणी ईंदो हुयो। ख़बर जेका बि थिए उहा जान मोहम्मद खे पहिरीं ख़बर पवंदी हुई। ऐं धाड़ेलनि जो हिकिड़ो उरूज जेको हाणे बि आहे, ज़वाल त कोन आयो आहे, त उन्हनि धाड़ेलनि ताईं हुनजी रसाई जेका हींअर पुलिस नथी पहुचे, जेकॾहिं इन साॻी जाइ ते जान मोहम्मद हिन वक़्तु ज़िंदा हुजे हा ऐं ॿियो केरु हुनजी फैमिली में कोई जेकॾहिं इन क़िस्म जो को मर्डर थिए हा त मुंहिंजे ख़्याल में शेरू उमर त छा केर बि हुजे, जान मोहम्मद हुनखे धाड़ेलनि खां ई खणाए छॾिया। त हुनजी मतिलबु एॾी से हुई पुलिस में, धाड़ेलनि में, ॿियनि में, सभिनी में। ऐं धाड़ेल बि जेके आहिनि मुनीर मिसराणी ॿिया, उहे सभु मतिलबु इन क़िस्म जो इज़हार बि कनि था त असांखे तकलीफ़ आहे, ॾुख आहे जान मोहम्मद जो जेको क़तलु थियो। सो पुलिस हींअर बि जेकॾहिं कोशिशि करे त मां तव्हांजे सवाल खां हटी करे इहो ॿुधायां थो त जीअं इरफ़ान समय कोशिशि कई त इरफ़ान समूह होसि ताईं पहुची वियो हुयो। इरफ़ान जेका कार्रवाई कई हुई आख़िरी, जंहिंमें उनजो शाह बेले में जेको हुई मुनीर मिसराणी वारनि वटि रहियल हुयो, उते जेका कार्रवाई थी उनमें हिन जूं शेरू जी धीउ बि ज़ख़्मी थी ऐं ॿियो हिकिड़ो हुयो उहो शेरू जी फैमिली मां ई हुयो, उहो बि ज़ख़्मी थियो। पुलिस फायरिंग में ई ज़ख़्मी थिया इहे, ऐं उन खां पोइ हितां ई खणी आहे। हाणे इन ते बि पुलिस खे इन्वेस्टिगेशन करणु घुरिजे त जॾहिं उहे ज़ख़्मी थिया त उन्हनि ज़ख़्मियुनि जो इलाजु रहीम यार खान में कंहिं करायो? उहे बि सरदार आहिनि, उन्हनि सरदारनि खे बि। ऐं पुलिस जो जेको बि कचे में प्रेशर जो तरीक़ो हूंदो आहे, जेको टेक्ट इस्तेमालु कंदा आहिनि, उहो इहो ई हूंदो आहे त पके में प्रेशर ॾींदा आहिनि। कचे ताईं जेकॾहिं पुलिस जी रसाई कान्हे का, पुलिस नथी वञी सघे, ऐं पुलिस जेकॾहिं कचे में हिन वक़्तु हू जिथे बि आहे त उते पुलिस नथी वञी सघे, पुलिस जी रसाई बिल्कुलु मुमकिन न आहे, पुलिस उते त नथी वञी सघे। पर सदाईं जेके गिरफ़्तारियूं थींदियूं आहिनि या जेके मग़वी बाज़ाब कराईंदा आहिनि, उन्हनि जो तरीक़ो इहो ई हूंदो आहे त तव्हां पके में प्रेशर ॾियो। मिसाल बिरादरियुनि जा आहिनि, जेकॾहिं जतोई बिरादरी आहे, जतोई शेरू खे हींअर पनाह ॾियो वेठा आहिनि, त उन्हनि जतोयनि जे सरदार खे पुलिस गिरफ़्तार नथी करे सघे। महर जेके आहिनि, महरनि जो सरदार गिरफ़्तार नथो थी सघे। बिरादरियुनि जी जीअं हिते असां वटि पार्टी निज़ाम आहे, कचे में बिरादरी कल्चर आहे। कुझु बि आहे, महर जेको आहे उहो महर सां हूंदो, जतोई जतोई सां हूंदो। जेका वोटिंग थिए थी उहे बि पीपल्स पार्टी, नून लीग या PTI खे वोट कोन था ॾियनि, बिरादरी खे ॾियनि था, बिरादरी जे वॾेरे खे ॾियनि था। जेके जरगा सिस्टम थियनि, ॾंड ॾोह जेके बि शयूं आहिनि, सभु को पंहिंजी बिरादरी सां सुञातो वञे थो। त छा उहे गिरफ़्तार नथा थी सघनि? पुलिस उन्हनि खे प्रेशर नथी ॾिए। पुलिस हुननि ते जेकॾहिं थोरो बि प्रेशर विझे, मुंहिंजे ख़्याल में
हू कढी ईंदा शेरू महर खे। ऐं शेरू जो प्रॉब्लम जीअं सवेर ॻाल्हि ॿोल थी त हुनखे इहो बि हिकिड़ो ख़ौफ़ आहे जेका हाइप क्रिएट थी आहे त मूंखे मुक़ाबले में मारे छॾींदा, हिकिड़ी हद ताईं इहो बि हो। पर उनजे बावजूदि उनखे इलाही इन क़िस्म जा यकीन बि पुलिस जे तरफ़ां ॾियारिया विया त बाबा को बि मुक़ाबिलो कोन्ह थींदो, तूं हथु ॾे, सैंपल जेको कोर्ट फ़ैसिलो कंदी उहो ई फ़ैसिलो हूंदो। ऐं हुनजो जेको मुतालबो आहे त मुंहिंजे पुट जे क़त्ल में जेके रूपोश माण्हू आहिनि उहे गिरफ़्तार थियनि, इन क़िस्म जो यकीन बि उनखे ॾियारियो वियो त उहे बि गिरफ़्तार थींदा। उन जे बावजूदि बि हू हथु ॾियण लाइ तयारु न आहे ऐं हेॾो वॾो केस आहे। हालांकि जेकॾहिं हू हथु ॾिए थो, मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु हुनजो हथु ॾियणु हुन जे ई बारे में आहे। हींअर हुननि जा जेके बि 15-16 ख़ानदान आहिनि उहे सभु दरबदर आहिनि, कचे में हुननि जा घर ड्रही विया, पके में हू जिते वेठा हुया उते हुननि जो जेको बि नुक़सानु थियो, इन क़िस्म जा जेके नुक़सान थिया आहिनि, जेकॾहिं हू हथु ॾिए थो त सैंपल केस हलंदो। ऐं हिननि केसनि जो सदाईं जेको इन कचे वारी साइड जीअं अजमल सामंत वारे केस जो छा थियो, ॿिया जेके बि केस आहिनि उते हली हिननि जो अॻिते हली जेका हुतां जी मक़ामी सूरत हाल आहे उन में जरगो ई थींदो आहे। सो हिन वक़्तु जेकॾहिं हू हथु ॾिए थो, इहो असां त सभिनी जो मुतालबो आहे जान मोहम्मद जी शहादत जे करे, पर हक़ीक़त में जेकॾहिं ॾिसिजे त इहो फ़ाइदो हुनजो ई आहे, इन में हुनखे को नुक़सानु कोन्हे को। हींअर जेको हू जंहिं क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारे पियो, जेके फैमिलियूं डिस्टर्ब आहिनि, हुननि जा 15-16 घर जेके आहिनि उहे पाण सां गॾाए थो वठे। ऐं हिन वक़्तु हालत इहा आहे त महर जतोई जेके आहिनि उहे बि हिक ॿिए सां सेटिंग में न पिया हलनि। महर जतोई तकरार बि थींदे थींदे हर 15 ॾींहं को न को मसइलो थींदो आहे, वरी पुलिस कंट्रोल कंदी आहे, वॾेरा विच में पवंदा आहिनि, कंट्रोल कयो पिया अचनि, पर हिननि में प्रॉब्लम हलनि पिया। इहो हिकिड़े ॾींहुं भड़को खाईंदो ऐं जीअं ई भड़को खाए थो त उन में बि हिनखे तमामु घणो नुक़सानु थींदो। तव्हांखे छा थो लॻे त जॾहिं हीअ जेको तकरार जी जेका तव्हां ॻाल्हि कयो था त तव्हांखे लॻे थो त इन मां ई का ॻाल्हि निकिरी अचे में बि मुमकिन आहे, छो त इन मां ई इहा उमेद करे सघिजे थी त पुलिस उते इहो आहे त या त बिरादरियुनि खे इस्तेमालु कनि था। पुलिस इहा तमामु घणी कोशिशि कई आहे, जेके बि ऑफिसर आया आहिनि उन्हनि कोशिशि कई आहे त कंहिं तरीक़े सां एतिरे क़दुरु जो माण्हुनि खे पैसा बि ॾिना विया आहिनि पुलिस जे तरफ़ां, तव्हां कंहिं बि तरीक़े सां ज़िंदा मुर्द कंहिं बि तरीक़े सां इहो माण्हू गिरफ़्तार करायो, पर उन में पुलिस नाकाम वई आहे। उहा नाकाम इन करे वई आहे, मक़ामी सतह ते जेके माण्हू आहिनि उहे सम्झी सघनि था त शेरू महर जी कचे में जेका से आहे उहा तमामु घणी आहे। कचे में हुनजा जेके तालुकात आहिनि, वास्ता आहिनि, छो त हू पाण बि उथणु वेहण या इहे जेके शयूं हुयूं न, हीअ त ठीकु आहे बिरादरी हुनजो हिकिड़ो मसइलो थी वियो जंहिंमें हिन एॾो वॾो जेको आहे सो मसइलो पैदा करे विधो, पर हुनजी उते तमामु घणी आहे। त इन माहौल में हुनखे उते माराइणु कचे में या कचे मां गिरफ़्तार कराइणु पुलिस जे लाइ इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे। बिरादरियुनि जा सरदार जेके आहिनि उहे कराए सघनि था। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नथी सम्झ में अचे त वसाइल आहिनि हुननि वटि कचे में, हर क़िस्म जो असलो बि इस्तेमालु कनि था, जीअं तव्हां ॻाल्हि कई ड्रोन बि इस्तेमालु कनि था, नेट बि यूज़ कनि था, पर पुलिस उते नथी पहुची सघे। ॾिसो इहो उहा ई ॻाल्हि आहे त रियासत जी नाकामी जेका आहे न उहा हिन मां साफ़ ज़ाहिर थी रही आहे। हाणे असांखे थोरो माज़ी में वञिणो पवंदो। 92 वारो जेको ऑपरेशन थियो, शहरनि में बि ऑपरेशन थियो त वरी ॻोठनि में बि दाड़ियल कल्चर जे ख़ात्मे जे लाइ नवाज़ शरीफ़ जो दौर हो, ऐं उनखे ॿिया रंग बि ॾिना विया, पर बहरहाल जेको उनजा नतीजा मिलिया उहे ॾाढा ज़बरदस्त हुया। हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उहा कंहिं बि हवाले सां इहो न चाहींदी त वफ़ाक़ी को इदारो सूबे जे अंदरि को अहिड़ो ऑपरेशन करे या मुदाख़लत करे। यकीननि जेकॾहिं का अहिड़ी शइ नज़र बि ईंदी आहे, ख़ासि तौर ते असां ॾिसूं नेब जूं कार्रवाई जॾहिं थींदियूं आहिनि या FIA के माण्हू खे खणंदी आहे, के चोर खे खणंदी आहे, त वॾी वावेला मची वेंदी आहे त भाई हीउ छा पियो थिए, हीउ असांखे करिणो आहे, असांजो पंहिंजो एंटी करप्शन डिपार्टमेंट मौजूदु आहे, असां पंहिंजनि माण्हुनि खां पाण खणंदासीं, सभु कुझु कंदासीं। त ॻाल्हि इहा त उते हिननि खे हिकदमि वरी इहे सभु शयूं पंहिंजूं सूबाई नज़र अची वेंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं सूबाई हुकूमत संजीदगी न ॾेखारी ऐं सहाफ़ी बिरादरी पंहिंजो एहतजाज जो दाइरो सिंध खां ॿाहिरि कढी वञी जॾहिं पार्लियामेंट हाउस ताईं पहुचंदी या आलमी फोरमनि ते, जीअं पंहिंजो मुगेरी साहब ॿुधायो त जेकॾहिं यूनाइटेड नेशन्स जे ॿाहिरां बि को मुज़ाहिरो थिए थो त पोइ यकीननि इहा हिकिड़ी मुल्क जी बि का सुठी का नेकनामी न थींदी, न सिर्फ़ु सूबाई हुकूमत जी पर वफ़ाक़ बि पोइ सूबाई हुकूमत खां पुछा करे सघे थो त बाबा हीअ छा आहे। ॾिसो हेॾी सारी जदीद टेक्नोलॉजी मौजूदु आहे, उन टेक्नोलॉजी जे मौजूदगी जे हूंदे हिकिड़ो माण्हू रियासत खे ललकारे वेठो आहे। ठीकु आहे बिरादरी सिस्टम आहे, उहो तव्हांजो माण्हू हूंदो, हुनजा पंहिंजा 15-16 घर बि हुन सां गॾु आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो इंटेलिजेंस नेटवर्क छा पियो करे। इहो माना इन ॻाल्हि जी अकासी करे पियो, असांखे ॿुधाए पियो त असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि में जेके कमु कनि पिया माण्हू उहे ठीकु न पिया कनि, ऐं उहे ठीकु न पिया कनि, जंहिंजे करे ज़ाहिर आहे असांखे ख़बर नथी पए। शेरू महर हू जंहिं मोबाइल तां वीडियो डाउनलोड करे थो, जंहिं मोबाइल तां पंहिंजनि माण्हुनि सां राब्ते में आहे,
खोड़ सारा जदीद तरीक़ा आहिनि जेकॾहिं Trace रियासत थी चाहे सघे थो। त हुन माण्हूअ खे बिल्कुलु काठ में विझी सघे थी ऐं असांखे सहाफ़ियुनि खे इंसाफ़ फ़राहम करे सघे थी। बिल्कुलु न सही। सिर्फ़ु इहो बल्कि तव्हां ॾिसो नसरुल्लाह गॾाणी आहे, नसरुल्लाह गॾाणी वारो मामिलो बि जेके असुल कातिल आहिनि उहे किथे आहिनि, उन्हनि खे बि घटि में घटि को रियासत अहिड़ो पंहिंजो मैकेनिज़म ठाहे त जेको बि ॾोह वारी आहे। अच्छा ॾिसो न इहे ॾोह थियनि छो पिया, सहाफ़ी मरनि छो पिया, आम माण्हू महफ़ूज़ छो कोन आहे? उहो इन जे करे आहे जो जज़ा ऐं सज़ा जो पाण सिस्टम ई कान्हे। असां वटि जेको माण्हू मारे थो उहो माण्हू कचे में वञी पनाह वठे, मुल्क खां ॿाहिरि भॼी वञे या के बासर वटि वञी बंगले ते रही पए, त माना पोइ असांजे रियासती इदारा उन ते पहुचनि ई कोन था। ऐं जॾहिं न पहुचंदा त पोइ शेर थी था वञनि ऐं पोइ हिकु वारदात खां पोइ ॿी कंदा, ॿी खां पोइ पंजी कंदा। त इहो मसइलो आहे। हिते वाकई कोई सेफ कोन्हे ऐं सहाफ़त जो त हूअं ई खुलियाम क़तल असां ॾिठो ई आहे। पास्ट में बि इलाही थिया आहिनि, इलाही वॾा वॾा नाला आहिनि। अॼु बि कोई सहाफ़ी महफ़ूज़ कोन्हे, त इन जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव त छा कनि सहाफ़ी? ॾिसो सभ खां पहिरियां त सहाफ़ी जीअं आज़ जमाली ॻाल्हि कई त हिते तया त हू मारींदा रहंदा, असां मरंदा रहंदासीं, असां आवाज़ु उथारींदा रहंदासीं, लिखंदा रहंदासीं ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु। इहो हिकिड़ो नेचुरली ब्लड में सहाफ़ियुनि जे शामिलु आहे। इहो अलाह जे तरफ़ां गॉड गिफ्टेड हूंदो आहे त सहाफ़ी हिकिड़ी नेचर आहे। जीअं का चइजे त कुदरतनि ई मां सम्झां जेके बि दोस्त असां बाय चॉइस जेको आहे सो जेको चइजे न त न थिया आहियूं, पर असांजी ब्लड में असांजी रत में इहा शइ शामिलु हुई त असांखे इहो ई कमु करिणो आहे। मां सम्झां त अगरि लाशरी साहब को CSS जो इम्तिहान ॾिया, असलम वेदर ॾिया, जबाली साहब ॾिया, ॿिया बि सभु पढ़ियल लिखियल दोस्त आहियूं, पर आख़िर हिन ई प्रोफेशन जे खे छो सिलेक्ट कयो? हुनजी वजह छा हुई? वजह इहा हुई त हिकिड़ो इनकलाबी अंदर में जेका चइजे त चिड़ंग आहे उहा शुरू खां वठी ॿरंदी रही त असांखे सहाफ़ी थियणो आहे, हक़ ऐं सच जो जेको आहे रस्ते ते हलणो आहे। ऐं उनजी वजह इहा आहे त सहाफ़ी मरनि पिया। पर उन को हटी करे जेका ॻाल्हि कई असांजे सुमरो साहब कई, अमीन सुमरो, त मां बि जॾहिं जेको प्रोग्राम कयो असां बि त सिंध में धाड़ेलनि सां ऐं बलूचिस्तान में, त राइट अवे असांजी बि एक्सेस इहा हुई त असांजा सोर्सिस हुया धाड़ेलनि ताईं पहुचण में। ऐं धाड़ेलनि ताईं पहुतासीं जॾहिं, त उन वक़्तु ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा वज़ीर दाख़िला हुयो सिंध जो, त उन वक़्तु असां तक़रीबन कोई छोटू गैंग जनूबी पंजाब में ऐं सिंध जा इहे ई कचे जा जेके धाड़ेल हुया ऐं बलूचिस्तान में। जॾहिं मूं सभिनी जा असां इंटरव्यू कयासीं, कोई 60 जे लॻभॻि धाड़ेल हुया, त असांजो सोर्सिस उतां जो लोकल माण्हू हुयो, को लोकल सहाफ़ी बि कोन हुयो, लोकल माण्हू हुयो। त उन ताईं पहुचण में मां सम्झां त असांखे वञूं पिया, उहो सिम कढनि पिया, विझनि पिया ऐं मैसेज अॻिते कन्वे थिए पियो, उन में का रुकावट हुई कोन। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां बज़ादे ख़ुदि उनखे जॾहिं असां रिकॉर्ड कयोसीं त धाड़ेलनि वटि दुनिया जी हर सहूलियत हुई, यानी कि पैसनि ताईं पहुचण ताईं, खाइण पीअण ताईं, इवन के राति जो वॾे पैमाने ते जेको आहे सो मानियूं तयारु करण ताईं, बोर्ची ताईं बि हुया। त इहा तव्हां ॾिसो न त छा इहा उतां जे लोकल पुलिस खे, इंतिज़ामिया खे या लोकल जेके सतह ते जेके वॾेरा आहिनि उन्हनि खे ख़बर न, उन्हनि जा मैसेज बि अचनि पिया ऐं उन्हनि मूंखे माण्हुनि खे खणाइण जा बि मैसेज अचनि पिया ऐं छॾाइण जा बि मैसेज अचनि पिया, इवन के पैसनि जा जेको हवालो थिए पियो उन जा बि मैसेज अचनि पिया। त इहा सभु शइ ख़बर आहे, सिर्फ़ु आहे त सचाई जेका हिन वक़्तु थींदे नज़र नथी अचे। सचाई ईमानदारी जी ज़रूरत आहे। असलम भाउ इहो ॿुधायो त हिननि जी फैमिली सां कोई कॉन्टेक्ट रहियो आहे तव्हांजो एतिरे अरसे में? बिल्कुलु असांजो हुते वञण बि थियो आहे, घर बि वञणु थींदो आहे। शहीद जान मोहम्मद जूं 2 न्याणियूं आहिनि जेके अंडर मैट्रिक आहिनि ऐं 2 न्याणियूं हुयूं उनखे भाॼाई आहे उते ई जिथे सखर शहर में ई जिथे शहीद जान मोहम्मद खे शहीद कयो वियो, कुझु ई थोरो ई वेझो ई आहे हुनजो बिल्कुलु घरु। दहशतगर्दी कोर्ट आहे ATC हुनजे बिल्कुलु घरु साम्हूं आहे, कुझु ई पंधनि ते ईअं चइजे फरलांग ते उनखे शहीद कयो वियो। अॼु उन रोड जो नालो बि शहीद जान मोहम्मद जे नाले सां मनसूब कयो वियो आहे। सो ॻाल्हि इहा आहे त समाज खे हीअ जेको रिट जी चैलेंज कनि पिया, उते धाड़ेल वेठा आहिनि ऐं शहीद खे क़तल करे उते वञी वेठा आहिनि, इहा जेकी रिट आहे हीअ सरकार खे चैलेंज कनि था, इदारनि खे चैलेंज कनि पिया। हीअ फ़क़ति असां सहाफ़ियुनि जी नाहे, त हीअ समूरा जेके इदारा जंहिंजा असां नाला बि खणी सघूं था उन्हनि खे हुतां धाड़ेल वेही चैलेंज कनि था त अचो असांखे हथु लाइ तव्हां ॾेखारियो। पुलिस खे चैलेंज कनि था, हुकूमतुनि खे चैलेंज कनि था त असां कंहिंखे बि ॾिसो इहो कहिड़ो ख़तरनाक सोसाइटी लाइ मैसेज आहे त को बि कंहिंखे बि क़तल करे, कंहिं बि वॾे माण्हू खे, असीं कोन था चऊं त कंहिं वॾे माण्हूअ खे क़तल कयो तव्हां, को बि कंहिंखे मारे,
कंहिं वॾी पर्सनैलिटी खे मारे वञी कचे में वेही रहे त पोइ तव्हां छा कंदव? कंहिं वॾे हुकुमरान खे मारे वञी वेही, कंहिं वॾे उहिदे ते वेठल माण्हूअ खे केरु मारे ऐं वञी कचे में वेही रहे त इहो समाज लाइ इंतिहाई ख़तरनाक मैसेज आहे त असीं को बि क्रिमिनल मारे वञी उते उन जाइ ते वेही रहे। रही ॻाल्हि ताक़तवर जी, त पाण जे कचहरियुनि में बि शयूं अचनि थियूं त कल्ह हिकु वॾी ताक़तवर शख़्सियत खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन खां अॻु में बि खोड़ वॾियूं ताक़तवर शख़्सियतूं, शेरू मार त कुझु बि न आहे को। ॻाल्हि हिते अची पुॼे थी त अगरि हिन केस में असीं ख़ामोश रहूं था, असीं अगरि हिन कलम धणीअ ते असीं चुप रहूं था, कंप्रोमाइज़ कयूं था, राजोणी कयूं था, त तव्हां सम्झी वञो त जेको बचो सचो इन सहाफ़त में, जेको असांजी सोसाइटीअ में सिंधी सहाफ़त में जेको बचो आहे, असीं उहो विञाए वेही रहंदासीं। हिन ते कंप्रोमाइज़ जी, राजूणीअ जी अगरि मामला थियनि था, जीअं कचहरीअ में हिते अचनि पियूं ॻाल्हियूं, त हीअ त तबाही हूंदी असांजे लाइ। त हीअ ईंदड़ वक़्त में को बि माण्हू मूंखे हिन दोस्तनि खे केरु कंहिंखे क़तल करे उते वञी पुॼी वञे, उनजी ख़बर आहे अजमल सावंत वांगुरु असांजो अघु ई लॻंदो। सो अजमल सावंत केॾो वॾो पढ़ियो गढ़ियो माण्हू, असांजी सोसाइटी जो हाल ॾिसो उनजो छा फ़ैसिलो कयो वियो। त शहीद जान मोहम्मद जो मामिलो, शहीद जान मोहम्मद जा भले ईअं केरु इन ॻाल्हि खे खणी केरु सीरियस न बि वठे, पर असीं सभु उन जा वारिस आहियूं। असीं सभु जेके सहाफ़ी आहियूं, जेके असीं उन सां गॾु बीठल आहियूं, उन्हनि सां असीं फैमिली सां, शहीद जान मोहम्मद जे खून सां जेतिरो असांजो वसु आहे, असीं पंहिंजो आवाज़ु, जेको असांजो कलम आहे, जेको असांजी ज़बान आहे, उहा असांजी उन वक़्त ताईं जारी रहंदी कैफ़े किरदार ताईं उहे कातिल पहुचनि। ऐं ख़ुदि जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि, अॼु तव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां उन्हनि लाइ मैसेज आहे, आजिज़ साहब वारा सभु असांजा अॻुवान आहिनि तंज़ीमुनि जा, PFU जे हुजे, KU जे, HU जे, या इस्लामाबाद में जमायतूं आहिनि, त हिकु प्रोफेशनल सहाफ़ीअ खे क़तलु कयो वियो, जेको तव्हां किथां बि केरु न चवंदो त हीउ को पार्ट टाइम को सहाफ़ी हो, को सरकारी मुलाज़िम हो, को दौर आयो न असां वटि सरकारी मुलाज़िम असांजा कुझु दोस्त थी विया, कुझु कीअं थी वियो, पर हीउ उन चंद दोस्तनि मां आहे जेके मुकमल तौर ते 100 सैकड़ो प्रोफेशनल जर्नलिस्ट आहे। त उन सहाफ़ती तंज़ीमुनि लाइ सभिनी हिनखे के टेस्ट केस ठाहिनि, तहरीक हलाई वञे CM हाउस खां वठी पार्लियामेंट हाउस ताईं, वॾा एहतजाज थियनि त जीअं शेर उमर गिरफ़्तार थिए, कैफ़र किरदार कोर्ट में पहुचे। बिल्कुलु थींदो। अल्लाह जी लाठी बे आवाज़ आहे, देर आहे पर अंधेर कोन्हे को, ऐं असांजी दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि, उन्हनि जी फैमिली सां गॾु आहिनि, ऐं इहा ई दुआ कंदासीं त अल्लाह साईं जल्दी उन जे कातिलनि खे गिरफ़्तार कराए। कोई मैसेज ॾियणु चाहींदव सर? बिल्कुलु, मैसेज इहो ई आहे जेका असलु भाउ ॻाल्हि कई त हिन वक़्तु ज़िमेदारी सभ खां वधीक कलम धड़ियुनि ते आहे। ऐं असांजा जेके अॻुवान आहिनि, क़तई नज़र त केतिरा बि इख़्तिलाफ़ात सहाफ़ती तंज़ीमुनि में हुजनि, पर ख़ासि तौर ते जान मोहम्मद महर जे लाइ रायमल जुड़ियो वञे। कराची खां इस्लामाबाद जी पार्लियामेंट ताईं कोड़ कोड़ो हिन वक़्तु फ़ैसिलो कनि, जंहिंमें जेको आहे सो विफ़ाक़ी हुकूमत खे, विफ़ाक़ी इदारनि खे इन्वॉल्व कनि, छो जो सूबाई इदारा त नाकाम थी चुका आहिनि। IG तस्लीम करे चुको आहे, CM करे चुको आहे, ऐं वज़ीर दाख़िला करे चुको आहे, वज़ीर इतलात चई चुको आहे। माना चइजे त हिन वक़्तु सिंध में असांखे हमेशह जेका सहाफ़ियुनि जो जेको मर्डर थियो आहे, उन में सिर्फ़ु दिलासा, आसरा ऐं नाकामी आहे। त विफ़ाक़ी हुकूमत इन्वॉल्वमेंट करे, विफ़ाक़ी वज़ीर दाख़िला इन्वॉल्वमेंट करे, वज़ीर आज़म पाकिस्तान करे, ऐं जेके ॻुझा इदारा आहिनि, मां त चवंदुसि हिन वक़्तु डिमांड करणु खपे त अफ़वाज पाकिस्तान खे, सिक्योरिटी फोर्सिस खे, त हीउ हिकिड़ो वॾो ट्रायल केस आहे ऐं जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार थिए, ऐं असांजी सहाफ़ती तंज़ीमूं अॼु खां सुभाणे या ॿेजाड़े ताईं कोन कोड़ो अहिड़ो रायमल जोड़नि जेको CM या सिंध असेंबली या पार्लियामेंट जे ॿाहिरों एहतजाज जो ऐलान कनि। सही। असला भाउ कोई मैसेज ॾियणु चाहींदा? जी, मैसेज इहो ई आहे त उहे कातिल जेके मुख्य जवाबदार आहिनि, शेर उमर, ॿिया जेके हूअं टोटल 15 कातिल आहिनि, उन्हनि मां 3 सहूलियतकार गिरफ़्तार थिया आहिनि। सहूलियतकार त भले गिरफ़्तारियूं थियनि पियूं, पर जेके मुख्य जवाबदार आहिनि, मुख्य कातिल आहिनि, जिन क़तल कयो, दहशतगर्दी कई, सफ़ा कातिल आहिनि, उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं उन्हनि जूं गिरफ़्तारियूं पहिरियों अमल में आंदियूं वञनि, कोर्ट में उन्हनि खे पुॼायो वञे, ऐं उते उन्हनि जो फ़ैसिलो थिए, उन्हनि खे फाहीअ जे फंदे ताईं पहुचनि, तॾहिं ही तहरीकूं ऐं हीअ असांजो आवाज़ु उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं उहे माण्हू कैफ़े किरदार ताईं न पहुचनि। बिल्कुलु सही। सर कोई मैसेज? जी, मां इहो ई चवंदुसि त जेकी सहाफ़त आहे उहा आईने मिसल आहे। जेकॾहिं हुकुमराननि खे उन आईने में पंहिंजो चहिरो साफ़ु नज़र नथो अचे त हुननि खे बजाए उन आईने खे भञण जे पंहिंजे चहिरे खे साफ़ु करणु खपे।
ऐं जान मोहम्मद महर वारो केस असांजे लाइ चैलेंजिंग केस आहे। इन केस ते, इन पॉइंट ते, या नसरुल्लाह जो केस हुजे, सहाफ़ी बिरादरी बिल्कुलु कॾहिं बि यू टर्न नथी वठी सघे। असां इन केस ते स्टैंड वरितो आहे, स्टैंड वठंदासीं ऐं इनशाअल्लाह ॾींहों ॾींहुं क़दम असांजो अॻिते हूंदो ऐं पंहिंजी सहाफ़ी बिरादरी खे महफ़ूज़ बनाइण जे लाइ ऐं पंहिंजे शहीद साथियुनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ असांखे जंहिं हद ताईं वञिणो पए इनशाअल्लाह वेंदासीं। इंशाल्लाह। जी सर। सिंध हुकूमत जे लाइ इहो पैगाम हूंदो त हिन केस जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा कंहिं बि SSP या DIG लेवल जे कंहिं हिकु ऑफिसर खे ॾियनि ऐं उहो ऑफिसर ज़रूरी न आहे त SSP सखर हुजे, SSP शिकारपुर हुजे या SSP जेकाबाद हुजे। ही पुलिस जेका लोकल पुलिस आहे उन खे छॾे करे ही टीम ई अलॻि ठाहिनि ऐं अलॻि सां उन जो कमु ई इहो हुजे, उनजो सिर्फ़ु इहो कमु हुजे, उहा टीम में पंहिंजा कहिड़ा बि माण्हू खणनि था, ऑफिसर खणनि था, उहो जंहिं बि ऑफिसर खे मुक़ररु कनि था, उन टीम जो कमु ई इहो हुजे त ही क़ातिल गिरफ़्तार करणा आहिनि। ऐं इहो ई पैगाम हूंदो त इन तरीक़े सां टीम सुठो कमु करे सघे थी। ऐं छो त लोकल पुलिस जेका आहे उहा SSP सखर खे जेकॾहिं चवंदा त हू त चवंदो मां प्रिया कुमारी जे केस में बिज़ी आहियां, फलाणे केस में बिज़ी आहियां, शिकारपुर खे चवंदा त उनजा केस बहाना ई पंहिंजा हूंदा। हिन जे लाइ ख़ासि हिकिड़ी टीम अलॻि हुजे जंहिंजो कमु सिर्फ़ु इहो हुजे त जान मोहम्मद जा क़ातिल गिरफ़्तार करणा। जी सर। मां तव्हांखे शाह साईं जो हिकिड़ो बेत ॿुधायां थो, उहो हिकिड़ो मैसेज आहे उन्हनि ज़ालिमनि जे लाइ, क़ातिलनि जे लाइ, या जेके सम्झनि था त सहाफ़ियुनि खे हिसाए सघिजे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो आहे त जे लूण लिङे लाई चीरे चीरे चम, जे लूण लिङे लाई चीरे चीरे चम, मूं कर अॻु न कयो अहिड़ो कोझो कमु, जा जा दावा दम तां तां पिर्त पवारनि सी। वाह वाह, ज़बरदस्त। वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां बि दुआ कंदा त जान मोहम्मद महर जा क़ातिल जल्द गिरफ़्तार थियनि। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।